बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साइम सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करीम। अस्सलामुअलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। अवां सभिनीनि खे ईद उल अज़हा जूं खोड़ सारियूं मुबारकूं ॾियां थी। मेहरान टेलीविज़न जी हीअ स्क्रीन ऐं ईद जी स्पेशल ट्रांसमिशन असां अव्हां जे लाइ खणी आया आहियूं। आऊं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो। हीउ मंच ॾाढो ख़ूबसूरत आहे। अॼु जीअं आऊं पंहिंजे ऑफिस आयसि ऐं जॾहिं मां सेट ते अचां पई त ॿाहिरां ई माना हिकिड़ी जेको आहे न उहा रौनक ऐं उहा ख़ुशी मूंखे महसूसु थिए पई। ऐं जॾहिं स्टूडियो में मां आयसि त बाक़ाइदा ईद जूं भरपूर तयारियूं ऐं असांजा मुअज़्ज़िज़ महिमान हिते जेके निशिस्तूं आहिनि उन्हनि तशरीफ़ फरमा मूं ॾिठा ऐं पूरी टीम जेको आहे सो मूं पंहिंजे कमकार में रिधल ॾिठी। यकीनन हर कम जो पंहिंजो पंहिंजो जेको आहे न उहो मज़ो हूंदो आहे, हर कम जो पंहिंजो चार्म हूंदो आहे। ऐं ईद जॾहिं ईंदी आहे त ईद तमामु घणी ख़ुशियूं खणी ईंदी आहे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि जेका नंढे हूंदे खां पाण ॿुधी आहे ऐं पाण उन ते यकीन बि करियूं था ऐं उन ते अमल बि करणु घुरिजे, उहा इहा आहे त ख़ुशियूं कॾहिं बि जेको आहे न इहो मैजिकल प्रोसेस न आहे त ख़ुशी तव्हां वटि हिकु मैजिक सां हिकदमि अची वञे। ख़ुशियुनि खे क्रिएट करिणो पवंदो आहे, ख़ुशियूं महसूसु करण सां आहिनि। जीअं चकमक हूंदो आहे न त उन वटि उनजे आसपास जेको मेटल उनजो हूंदो आहे उनखे छा कंदो आहे, छिकींदो आहे पाण ॾे। त मूंखे लॻे थो ज़िंदगी ईअं ई हूंदी आहे। अव्हां जेकॾहिं ख़ुशियुनि खे महसूसु कयो था त ख़ुशियूं अव्हां ॾे छिकिजी अचनि थियूं। ऐं जेकॾहिं अव्हां हरू भरू जेको आहे सो ॾुख में मुब्तला रहो था, ग़मगीन रहो था, सैड रहो था, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़िंदगी में इंसान खे जेको आहे न ॾुख बि मिलनि था, तकलीफ़ूं बि मिलनि थियूं। पोइ उहे नंढियूं नंढियूं शयूं बि जेको आहे न वॾियूं बणिजी वेंदियूं आहिनि। त सभ खां ख़ूबसूरत ॻाल्हि मां सम्झां थी त इहा आहे त ख़ुशियुनि खे वाक़ई में क्रिएट कजे, उन्हनि ख़ुशियुनि खे महसूसु कजे, नंढियुनि नंढियुनि ख़ुशियुनि खे सेलिब्रेट करणु घुरिजे। ऐं ईद जॾहिं असांखे नसीबु थिए थी त ईद खे सुठे अंदाज़ में, सुहिणे अंदाज़ में असां जेको आहे न उहो ज़रूरु सेलिब्रेट कयूं। घणा सारा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके देरि सां उथणु पसंदि कंदा आहिनि। पोइ भले ईद हुजे ऐं को बि स्पेशल डे हुजे, उन्हनि जी रूटीन उहा ई हुजे थी। सो जेकॾहिं अव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ु पहुचे पियो, स्क्रीन ते अव्हां मूंखे ॾिसी रहिया आहियो, कमरे जी कंहिं कुंड में अव्हां मौजूदु आहियो, अञा तव्हां पंहिंजे उन बैड ते मौजूदु आहियो, त जल्दी सां उथो ऐं तयारु थियो, तयारियूं पकड़ियो। ईद आहे, सभिनीनि सां खिली मिलण जो नालो ईद हुजे थी। ईद पंहिंजनि सां गॾु हूंदी आहे, पंहिंजा हूंदा आहिनि त ईद हूंदी आहे। अच्छा, जेकॾहिं ॻाल्हि कयूं था ईद उल अज़हा जी, वॾी ईद जंहिंखे पाण कंसिडर कंदा आहियूं, वॾी ईद पाण सम्झंदा आहियूं, सेलिब्रेट करे रहिया हूंदा आहियूं, घर में जानवर मौजूदु हूंदो आहे, ॿार ॾाढो ख़ुशि हूंदा आहिनि। पर थोरो जेकॾहिं असां ओवरऑल नज़र फेरायूं त असां वटि गंदगी ॾाढो जल्दी थी वेंदी आहे, गंदगी तमामु जल्दी फैलिजी वेंदी आहे। ऐं जेको जानवर हुजे थो उहो जॾहिं घर में हुजे थो ऐं जॾहिं क़ुर्बानी जो वक़्तु क़रीब हुजे थो त कोशिशि कजे त उन जानवर खे उहो जेको आहे न असां उहो ईज़ा न पहुचायूं। उन जानवर जी जॾहिं क़ुर्बानी कजे थी त उन जानवर खे इत्मिनान में रखणु जेको आहे न, मां सम्झां थी त असां सभिनीनि जी ज़िमेदारीअ में हिकु ज़िमेदारी ज़रूरु इहा बि आहे त उन जानवर खे असीं का बि तकलीफ़ न ॾियूं। सो यस, मां सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं ॾियां थी। मां ॿीहर हिन ईद स्पेशल ट्रांसमिशन सां नाज़रीन ताउन जेको मौजूदु आहे मीज़ान बैठक चूरो चांहि ऐं ओरियो बिस्किट वारनि जो आहे। सो ईद जॾहिं हुजे थी त चांहि बिस्किट इहो त माना सॼो ॾींहुं हलंदो रहे थो। हिकिड़ो कार वहिंवार पंहिंजो घर में जेको अचे थो, पोइ जेको कुझु आहे उन्हनि जे अॻियां असां हाज़िर कंदा आहियूं ऐं चांहि बिस्किट विसारे छॾियूं। इहो माना असां सिंधियुनि जी रिवायत में बिल्कुलु कोन आहे। अॻियां वधूं था हिन मंच ते, हिन असांजे अॻियां जेके निशिस्तूं मौजूदु आहिनि, उते महिमान मौजूदु आहिनि, सो उन्हनि खे भली कार चऊं था। पहिरियों निशिस्त ते असां सां तशरीफ़ फरमा आहिनि मैडम ज़ाहिदा साहिबा, तव्हांखे मैडम भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो मैडम, ख़ुशि आहियो? ठीकु आहे, अल्हम्दुलिल्लाह, मां तमामु ख़ुशि, तमामु सुठी। ईद जो ॾींहुं आहे, ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। जी माशाअल्लाह मैडम, ईद जूं खोड़ सारियूं तव्हांखे मुबारकूं। महिरबानी, तव्हां सभिनी खे बि मुंहिंजे तरफ़ां, मेहरान टीवीअ तरफ़ां ऐं सभु ॾिसंदड़नि खे सभिनी खे ईद जी मुबारक। थैंक यू सो मच मैडम। मैडम ज़ाहिदा ताज हबडो जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त मेहरान टेलीविज़न जो मैडम हिसो आहिनि ऐं मैडम खे हमेशह असां स्क्रीन ते ॾाढे सुहिणे अंदाज़ में ॾिठो आहे। जेतिरो ख़ूबसूरत अंदाज़ में पाण ॻाल्हाईंदियूं आहिनि, माशाअल्लाह ओतिरी ख़ूबसूरत पाण इंसान आहिनि। बेहद ख़ूबसूरत इन्हनि जी तबियत, ॻाल्हाइण जो अंदाज़ ॾाढो प्यारो। सो मैडम अॼु ईद अव्हां सां आहे, मेहरान टेलीविज़न सां आहे। कोशिशि कंदासीं त ख़ूबसूरत ॻाल्हियूं कयूं ऐं नंढपण जूं कचहरियूं जेको आहे न उहे यादगिरियूं ज़रूरु, यस उहे ज़रूरु अॼु हिन ट्रांसमिशन में चाहींदासीं त उन्हनि ॻाल्हियुनि जे बारे चाहियूं। ऐं जी जनाब, असां सां गॾु ॿी निशिस्त ते तशरीफ़ फरमा आहिनि इसरार लगारी साहब। ऐं इसरार लगारी साहब जिन जी जॾहिं बि ॻाल्हि कजे थी त माना आर्टिस्ट जी ॻाल्हि थिए ऐं इसरार लगारी साहब जिन जी ॻाल्हि न थिए, इहो मुमकिन न आहे। तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था।
अस्सलाम वालेकुम। वालेकुम ईद अस्सलाम। जूं खोड़ सारी मुबारक ख़ैर मुबारकूं तव्हांखे बि लख लख मुबारकूं ख़ैर हुजनि मुबारक ऐं जेके बि हिन वक़्तु असांखे ॾिसी रहिया आहिनि मेहरान टीवी जे प्लेटफॉर्म तां दुनिया जी कुंड कुड़च मां जी उन्हनि सभिनी खे असांजे दोस्तनि खे भाउरनि खे मिटनि माइटनि खे फैंस खे बि ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। जी बिल्कुलु बिल्कुलु थैंक यू सो मच तव्हां भई असां वटि मौजूदु आहियो ऐं अव्हांजी हिन मौजूदगीअ में चाहींदासीं त ख़ूबसूरत कचहरी हुजे। सो जी मैडम ईद कीअं आहे मैडम अव्हां जे लाइ? ईद सिर्फ़ु मुंहिंजे लाइ न आहे, ईद असां सभिनी लाइ आहे ऐं कुझु ॾींहं अहिड़ा हूंदा आहिनि ख़ुशियुनि जा जेके इज्तिमाही हूंदा आहिनि, जेके असां सभिनी खे गॾे करे मल्हाइणा हूंदा आहिनि ऐं कुझु ॾींहं अहिड़ा हूंदा आहिनि जेके इनफ़रादी हूंदा आहिनि जेके असां पाण में मल्हाईंदा आहियूं। जी ईद उन्हनि मां हिकिड़ो ॾींहुं आहे जेको इज्तिमाही त्योहारु आहे, इज्तिमाही ॾींहुं आहे। इन ॾींहं ते असां सभिनी खे साॻी ख़ुशी, साॻी फीलिंग, साॻियूं ॻाल्हियूं, साॻिया टहक, साॻिया महिमान, साॻियूं सभु कुझु ॻाल्हियूं जेके हूंदियूं हर घर में तव्हांखे तक़रीबन साॻियूं ॻाल्हियूं नज़र ईंदियूं। छो जो हिकिड़ो इज्तिमाही ॾींहुं आहे न, असांजे ख़ुशियुनि जो हिकु अहिड़ो ॾींहुं आहे जेको सदियुनि खां वठी असां वटि आहे, सदियुनि खां वठी असां मल्हायूं था, सदियुनि खां वठी असांजी ख़ुशीअ में शामिलु आहियूं। इहो ॾींहुं असांजी ज़िंदगीअ में शामिलु आहे। जी बिल्कुलु ईअं ई आहे मैडम, बिल्कुलु तव्हां सही चयो पिया। इसरार साहब ईद कीअं हूंदी आहे अव्हां जे लाइ? ईद खे कीअं ॾिसंदा आहियो? ईद जो मक़सदु इहा माना ई आहे ख़ुशी, त ईद माना ख़ुशी ऐं ज़ाहिर जॾहिं बि को सुठो कमु थींदो आहे या ख़ुशी मिलंदी आहे त असां आम मुहावरो बि सिंधी में चवंदो अॼु असांजी ईद थी वई, ईद थी वई अॼु असांजी, सही पिया चओ। ऐं उहो ई अॼु आहे ईद, हक़ीक़ी माशाअल्लाह हक़ीक़ी ईद आहे। माशाअल्लाह। सो माशाअल्लाह ईद त हाणे ईद आहे, ईद जे लाइ जेतिरी बि ख़ुशी कजे उहा घटि आहे, बिल्कुलु पर ख़ुशी मल्हाइजे। तव्हांजी ॻाल्हि हा। त ख़ुशियूं मल्हाइजनि, ख़ासि तौर ते हिन दौर में तमामु ॾुखियो दौर आहे, पर पोइ ॾुखनि खे ॾुख सुख इहे ज़िंदगी जो हिसो आहिनि, उन्हनि खे पासीरो करे ॾुखनि खे तकलीफ़ुनि खे त असां ख़ुशियूं मल्हायूं, नंढियूं नंढियूं ख़ुशियूं बि हुजनि त असां उन्हनि खे सेलिब्रेट कयूं जीअं इहो तासुर ख़तमु थिए ईअं असां ख़ुशि नज़र अचूं। सही था चओ, बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा मैडम अॼु भला उहो माज़ीअ जा वर्क बि उथलायूं था, बिल्कुलु। ऐं मैडम अव्हांजो नंढपण भला कीअं हुयो ऐं अॼु जॾहिं ईद खे ॾिसो था ऐं कंपेरिज़न कयो था हुन नंढपण खे, छा डिफरेंस हुयो? तव्हां सही था चओ त जॾहिं नंढपण खे मां यादि थी कयां त ॾींहं राति जो फ़र्क़ु थो महसूसु थिए, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थो महसूसु थिए। तॾहिं नंढा हुआसीं, तॾहिं सोच ॿी हुई, ख़ुशियूं ॿियूं हुयूं, ज़िमेदारियूं न हुयूं, आज़ादु हुआसीं माउ पीउ सां गॾु, ऐं जेको दिलि में आयो सो कयोसीं, कोई चवण वारो कोन्हे को। ऐं नंढे लाइ त असां ॿार माना अहिड़े नमूने सां ज़िंदगी गुज़ारीसीं। असांजो दौरु एॾो सुठो हुयो जो हे दौरु जेको आहे न, हिन दौर में असां पंहिंजे ॿारनि खे घर में अंदरि बंदि करे वेठा आहियूं। असांजो दौरु अहिड़ो न हो। असांजे दौर में असां आज़ादु दौरु ॾिठो आहे, आज़ादु घुमिया आहियूं असां। ईद हूंदी हुई, तयारु थी ॿाहिरि निकिरंदा हुआसीं ऐं घुमणु फिरणु, ॿार पाण में खेॾणु, आराम सां हूंदा हुआसीं। माइटनि खे त जहिड़ो उनो ई न हूंदो हो असांजो। असां एॾे सुठे नमूने सां पंहिंजो नंढपण गुज़ारियोसीं। ईद जा ॾींहं असां ईअं गुज़ारिया, ॿाहिरि खेॾंदे खिलंदे घुमंदे खाईंदे पीअंदे ईअं ख़ुशियूं असां गुज़ारियूंसीं। अॼु जे ॿार खे जेको ॾिसां थी, कंपेयर थी कयां पंहिंजे नंढपण खे ऐं अॼु जे ॿार खे, त ॾाढो फ़र्क़ु अची वियो आहे। असां अॼु जे ॿार खे बंदि करे वेठा आहियूं, हुनजे हथ में मोबाइल ॾेई छॾियो आहे, ऐं हुनखे जेको हुनजो ज़हनी जेका क्रिएशन आहे उहा त हुनजी ख़तमु थी वई आहे। फिज़िकल हुनजी एक्टिविटीज़ ख़तमु करे छॾियूं असां सां ईअं न हुयो। ऐं ॿार जी उन ग्रूमिंग ते वॾो असरु पवे थो मैडम। 9th क्लास जो ॿारु ॾिसो ईअं लॻंदो आहे जहिड़ो 3 क्लास जो को ॿारु हुजे, ऐं उहो जेको आहे न उहो हेल्थ बि हुन तरह सुठी थी रहे, वरी मेंटल हेल्थ ते बि असरु पवे थो। न ईअं न आहे, तव्हां था चओ त 9th क्लास जो ॿारु 3 क्लास जो थोरो, ईअं न आहे। मां सम्झां थी 3 क्लास जो जेको ॿारु आहे उहो तव्हांखे 9th क्लास जो मिलंदो। अॼुकल्ह वरी ॿारनि जी सोच एॾी थी वई आहे, माना उहो सोचनि था मेंटली या फिज़िकली बि हुननि मां ॾिसां थी त मेंटली त हुननि तमामु घणी ग्रोथ थी वई आहे। असां एतिरा मां चवंदी आहियां असां पंहिंजे दौर में असां जेके ॿार हुयासीं, असां जेको असांजो दौर हुयो असां वाइड़ा ॿार हुयासीं। असांखे माना जेको जाते विहारे खाधोसीं पीतोसीं घुमियोसीं फिरियोसीं, का असांजी गणती न हूंदी। अॼुकल्ह जो ॿारु 100 सुवाल थो करे, हीअं छो थियो, हे हूअं छो थियो। ऐं वॾी ॻाल्हि जेको असां हुनखे क़ैद कयो आहे न ॿार खे, इहो माना असां हुनजे दिमाग़ी तौर ते हुनखे कंट्रोल करे वेठा आहियूं। ॿाहिरि नाहे निकिरणो, ॿाहिरि न वञो, खुली हवा में न वञो। घर नंढा थी विया आहिनि तॾहिं घर वॾा हुआ, ऐं असां ॿारनि खे महदूद करे छॾियोसीं। त पोइ ॿारु अची वियो नेटवर्क ते,
सही ऐं जेकॾहिं इंटरनेट ॾिसे थो ॿार त पोइ उनजी सोच वरी उॾां थी वञे जी जी त पोइ उहो जेको 3 क्लास जो ॿारु आहे उहो 9th ॻाल्हि थो सोचे सही था चओ इहा ॻाल्हि बि बिल्कुलु कंहिं जॻह ते बिल्कुलु दुरुस्त आहे पर असां जॾहिं न उहो चवंदा आहिनि न फिज़िकल एक्टिविटीज़ बंदि करे छॾियूं था कंहिं ॿार जी त उनजी जेको ग्रूमिंग आहे फिज़िकल वधणु जेको ॿार जो आहे उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन तरह कोन थो थिए अच्छा इसरार साहिबु अव्हांखे भला नंढपण यादि आहे उहो ईदूं यादि आहिनि कहिड़ा ज़िद कंदा हुयव कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते माना घणो ख़ुशि थींदा हुयव बिल्कुलु सभु कुझु यादि आहे जी ईद जी हिकिड़ी ख़ुशी बि हुई ऐं ईद जी तयारी थींदी हुई बिल्कुलु थींदी हुई बिल्कुलु 15 महीनो अॻे कपिड़ा सिबराइबा हुआ शूज़ वठिबा हुआ प्लानिंग थींदियूं हुयूं त ही कंदासीं तॾहिं असां ॻोठनि में रहंदा हुआसीं ऐं त ईद ईंदी त ख़र्ची गॾु कबी वधि में वधि रुपयो ख़र्ची मिलंदी हुई वधि में वधि रुपयो वधि में वधि ₹1 ख़र्ची मिलंदी हुई पोइ असां गॾु कंदा हुआसीं उहे रुपयो 15-16 रुपया थींदा हुआ पोइ असां वरी हैदराबाद ईंदा हुआसीं फिल्मूं ॾिसण जो शौक़ु हूंदो हो पोइ मिट माइट गॾिजी सभु असां हैदराबाद अची 2-2 शो ॾिसंदा हुआसीं मक़सदु हिकिड़ो जुनून जी हद ताईं हिकिड़ी ख़ुशी हूंदी हुई ऐं जीअं तव्हां आदि सवेल ॻाल्हि कई त हिकिड़ी हिकिड़ी नेचुरलिटी हुई हर शइ में हर ॻाल्हि रियलिटी हुई ऐं हींअर मसनूइयत घणी थी वई आहे हर शइ तव्हांखे ऑर्डर ऑनलाइन शइ अचो थी वञे कपिड़ा बि ऑनलाइन अचो वञनि शूज़ हर शइ तव्हांखे ऑनलाइन मिलियो थी वञे पर उहा ॻाल्हि उहा ख़ुशी जेका उन वक़्तु महसूसु थींदी हुई ख़र्ची वठण में या छा त उहा ख़ुशी जेका आहे सा बहरहाल उहो दौरु हिकिड़ो ॿियो दौरु हो ज़ाहिर आहे इंसान खे माण्हू खे दौर सां गॾु हलणो पवे थो ही कंप्यूटराइज़ दौरु आहे माण्हू तॾहिं चंड ते कोन पहुता हुआ अञा हींअर माण्हू चंड खां बि अञा अॻियां टिपी विया आहिनि मथे पहुची विया आहिनि सो ज़ाहिर आहे हाणे कंपेयर कयूं त वॾो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे हुन दौर में अॼु जे दौर में पर वरी बि अॼु जे ॿार खां तव्हां पुछंदो त उहो ख़ुशि आहे उहो चए थो आउं ख़ुशि आहियां ऐं उनखे ख़ुशि रखण बि घुरिजे उनखे असांखे डिग्रेड न करणु घुरिजे पंहिंजे औलाद खे पंहिंजनि बचनि खे ॿारनि खे वक़्त सां गॾु हलणो पर इंडोर सां गॾु गॾु आउटडोर बि ज़रूरी आहे ॾाढो आउटडोर ज़रूरी आहे हिनजो फिज़िकली मेंटली वॾो फ़र्क़ु पवे थो सो इहे शयूं आहिनि उन दौर में हुयूं जेके हिन दौर में न आहिनि जेके हिन दौर में आहिनि हुन दौर में न हुयूं अच्छा वो ये सर्कमस्टेंसेस त हिकिड़ी सिधी ॻाल्हि आहे चेंज थींदा रहंदा बिल्कुलु थींदा वक़्त जूं तब्दीलियूं आहिनि हिनखे पाण कंट्रोल नथा करे सघूं मैडम अॼु जे वक़्त में सम्झो था त ख़ुशियुनि जी जॾहिं ॻाल्हि थिए थी ऐं ख़ुशियूं क्रिएट करण जी जॾहिं ॻाल्हि थिए थी त घर ख़ुशि आहिनि फैमिलीज़ ख़ुशि आहिनि ईअं थींदो आहे महसूसु ख़ुशियूं हर दौर में गॾु हूंदियूं आहिनि ईअं नथा चई सघूं त असांजे दौर में ख़ुशी हुई ऐं हिन दौर में ख़ुशी न आहे ख़ुशियूं हर दौर में गॾु आहिनि पर उमिरि सां गॾु हूंदियूं आहिनि हाणे असांजो जॾहिं दौरु हुयो त असां नंढा हुआसीं त असांखे वधीक बि महसूसु थियनि पर असांजा जेकॾहिं वालदेन हूंदा त उन्हनि ते उन ज़माने में ज़िमेदारी हूंदी जेका असांखे महसूसु न थी हुई ऐं हाणे जॾहिं असां पाण वालदेन थी विया आहियूं त असांखे लॻे थो ख़ुशियूं घटिजी वियूं आहिनि ऐं असां ते ज़िमेदारियूं वधीक थी वियूं आहिनि त जेको ॿारु आहे उनखे त ख़ुशी उहा ई आहे त ख़ुशी उमिरि सां गॾु इंसानु महसूसु करे थो दौर सां गॾु ख़ुशी बि मुंतकिल थींदी रहे थी सही था चओ बिल्कुलु बिल्कुलु अच्छा ही भला जानवर वठणु ऐं संभाल करणु अव्हां वटि भला कीअं हो हिन दफ़े बाबा इहा त ॻाल्हि न पुछो हिन दफ़े जानवर एॾो महांगो आहे एॾो महांगो मिलियो आहे काफ़ी सालनि खां आयो आहे सिलसिलो पर हिन दफ़ा जो बॉम्ब मन दफ़ा फाटी वियो आहे हिन साल हद थी वई आहे फर्स्ट टाइम 400 रुपया लीटर पेट्रोल थी वियो आहे हा बिल्कुलु जानवर एॾो ई महांगो मिलियो आहे असां एक्चुअली छा कंदा आहियूं त मां चवंदी आहियां जानवर खे घणो असां बीहारे न सघंदा आहियूं घर में पोइ कोशिशि कंदा आहियूं त ईद राति असां वठंदा आहियूं जानवर ईद राति वरितोसीं पोइ वरी उनखे बीहारियोसीं बसि सुबुह जो जेतिरा जानवर हूंदा आहिनि ॿिए ॾींहं ते कंदा आहियूं जीअं हमेशह त हाणे अॼु ईद जे ॾींहुं अॼु कुर्बानी थी त ईअं कंदा आहियूं हमेशह ऐं उन सां ईअं हूंदो आहे त घणो माना न हूंदो आहे छो जो घर में पोइ अल्हम्दुलिल्लाह 3 जानवर थींदा आहिनि असांजा त पोइ वरी ॿकर वठी बसि उहे बीहारणु वरी उन्हनि जो ख़्यालु करणु वरी पोइ ज़ाहिर हुननि जे लाइ बि हिकिड़ो माहौल बदिलजे थो न जानवर लाइ त रड़ियूं पिया कंदा वरी असांखे बि परेशानी थिए थी रड़ियूं छो था कनि भला पाणी ॾियोनि भला हे ॾियोनि भला गाह ॾियोनि इहो थिए थो न सभु कुझु इहे सभु ॻाल्हियूं थियनि थियूं पोइ वरी अलाह जो शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह हिन में बि अॼु पंहिंजी हिकिड़ी
फज़ीलत है खुदा जे तरफ़ां, इहो बि असां ते हिकिड़ो फर्ज़ आहे। हा, ऐं अलाह जा लख एहसान आहिनि जो बेशक रब साईं चूंडे थो, बिल्कुलु, ऐं रब साईं इन क़ाबिल बणाए थो, तॾहिं इंसान अलाह इन क़ाबिल साईं इहा ताक़त ॾिनी जो असां कुर्बानी हैसियत वारे ते आहे जेको हैसियत जंहिंजी हुजे, अलाह हैसियत साईं वारो तरफ़ां जो करम आहे, करम अलाह जो जेको करे सघे, एग्ज़ैक्टली ज़बरदस्ती न आहे। न न हा, ज़बरदस्ती न दीन में चयो वञे थो, ॿुधंदा आहियूं त घणियूं पाबंदियूं आहिनि, पर आसानियूं बि त ओतिरी बिल्कुलु आहिनि। बिल्कुलु आहिनि, असांजो दीन आसान आहे, बिल्कुलु उनखे ॾुखियो कयो वियो कयो वियो ॿुधायो वियो। दीन एतिरो त आसान आहे असांजो, सुभाणे लाइ छा चइजे, पर हाणे हर को फ़ुर्क़ा ॾिसो, हर कंहिं फ़ुर्क़े असां पंहिंजे हिसाब सां उन्हनि करे छॾियो आहे, पर दीन असांजो जेको तमामु आसान आहे। बेशक बेशक ख़ूबसूरती आहे दीन, मुकम्मल ख़ूबसूरती खणी असां अचे थो। ख़ुशनसीब आहियूं बेशक जो असांजो दीन आहे पंहिंजो। जी हा, बिल्कुलु। अच्छा, भला उहो जीअं मैडम जानवर जो ज़िक्र कयो, त उहा ख़रीदारी, हुनजी संभाल हिन दफ़े अव्हां वटि कीअं हुयो? असां ईद ॻोठ कंदा आहियूं। अच्छा, ॿई ईदूं ॻोठ, हूअं राइश त हैदराबाद में आहे, असांजो ॻोठ एतिरो परे न आहे, हितां अधु कलाक जी ड्राइव आहे ताजपुर उते, त असां पोइ वरी कुर्बानी बि उते ई असां ॻोठ में ई कंदा आहियूं, त उते ई पंहिंजो वठी छॾंदा आहियूं जानवर, जेका कुर्बानी करणी हूंदी आहे जंहिं जानवर जी। और मुझे ब्रदर वरी वेटनरी डॉक्टर है, अच्छा, माशाल्लाह मेरे ब्रदर, तो पाण वठंदो आहे, उहो पाण सार संभाल कंदो आहे उन्हनि जानवरनि जी। थैंक यू सो मच, तव्हां वरी बि कमिटेड रहियो, तव्हां असांखे टाइम ॾियो पिया, ऐं वरी पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे वरी तव्हांजो ॻोठु वञणु, सो हे बि असांजो मेहरान टीवी चैनल असांजो ॿियो घरु आहे। जी बिल्कुलु, सो तव्हांजी महिरबानी, तव्हां यादि कयो था, असांखे ख़ुशी थिए थी, ख़ुशी सां ईंदा आहियूं। अव्हांजो पंहिंजो अंगण आहे, अव्हांजो पंहिंजो मंच आहे। ईद यकीनन गॾु थियण जो नालो आहे, ईद ख़ुशियुनि जो नालो आहे, पर मां कॾहिं कॾहिं ईअं बि सोचंदी आहियां त उहे फैमिलीज़ जिन जा मेंबर्स ॿाहिरि हूंदा आहिनि, डिफरेंट कंट्रीज़ में हूंदा आहिनि, ऐं पोइ उन्हनि जी ईद स्क्रीन जे थ्रू थींदी आहे, ऐं उहे स्क्रीन जे थ्रू कनेक्टेड हूंदा आहिनि, पर जिन जा बि पंहिंजा अॼु घर में मौजूदु आहिनि, परे परे खां गॾु थिया आहियो अमीं, त यकीनन ईद अॼु अव्हां जी आहे। ऐं ईद तॾहिं हूंदी आहे जॾहिं इंसानु जेको आहे न, उहो दिलि मां सभु बुग़्ज़ कढी छॾे ऐं पंहिंजनि खे पंहिंजो करे वठे, त हक़ीक़त में ईद त उहा हूंदी आहे। ऐं असां जेकॾहिं हिन ईद जी ॻाल्हि कयूं था, त असां वटि हिन स्टूडियो में जॾहिं बि असां स्पेशल ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं, त असां सां साथ मौजूदु हूंदो आहे। सो असां सां तावन मौजूदु आहे मीज़ान बैठक चूरो चांहि ऐं ओरियो बिस्किट वारनि जो। हिन वक़्तु असांखे जंहिं महिमान ज्वाइन कयो आहे, समूरी सिंध में जेकॾहिं थिएटर अव्हां थींदे ॾिसो था, त अव्हां हिकिड़ो नालो ॿुधो था, भिटाई आर्ट्स काउंसिल। भिटाई आर्ट्स काउंसिल जूं इलाही घणियूं कोशिशूं, कावशूं, इलाही महिनतूं, ऐं ख़बर न आहे केतिरा, मतिलबु तमामु घणा उन्हनि जेको आहे सो थिएटर प्ले कया आहिनि। मां ॻाल्हि कयां पई द वन एंड ओनली रफ़ीकी साईं साहिब जिन जी। सर तव्हांखे भली कार चऊं पिया, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ईद जूं खोड़ सारियूं मुबारक हुजनि अव्हांखे। तव्हांखे बि ईद जूं मुबारकूं। असांजा मौज़ूज़ महिमान वेठा आहिनि, उन्हनि खे, असांजा नाज़रीन जेके दुनिया जे कुंड कुर्छ में जिते जिते मेहरान टीवी खे ॾिठो पियो वञे, त अॼु जो ही भलारो ॾींहुं, कुर्बानी वारी ईद तव्हांखे मुबारकूं। ख़ैर मुबारकूं। अच्छा, माना वॾी ईद, हज वारी ईद, ऐं जिन जिन खे हज नसीब थियो आहे उन्हनि जे लाइ त यकीनन इहा तमामु वॾी ईद आहे, वॾी ख़ुशी आहे। अव्हां भला हिन ईद खे कीअं सेलिब्रेट कंदा आहियो? ॾिसो, हीअ ईद आहे कुर्बानी जी। कुर्बानी असां ते फ़र्ज़ु आहे, जानवर जी कुर्बानी, जानवरनि जी, ठीकु आहे, पर उन सां गॾोगॾु असांखे हिकिड़ो मैसेज आहे त असांखे अना जी बि कुर्बानी, हा, ज़बरदस्त, बिल्कुलु ॾियणी पवंदी, अना बि छॾणी पवंदी, बुग़्ज़ बि छॾणो पवंदो। हा, असांखे पंहिंजो पाण कुर्बान करिणो पवंदो ॿियनि लाइ, आम माण्हुनि लाइ, या असां पंहिंजी फील्ड जी ॻाल्हि कयूं त आर्टिस्टनि लाइ, उन्हनि जी फलाह बहबूद, उन्हनि जे ऐं उन्हनि लाइ कुझु सोचण जी बि कुर्बानी ॾियणु खपे। सो यकीनन ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे, वॾी ईद आहे। कुर्बानी अक्सर ईअं थिए थी त असां जेको उनजो गोश्त, उहो अक्सर असां पंहिंजा वॾा वॾा घर में डीप फ्रीज़र ऐं फ्रिज रखिया आहिनि, उहे ॾाढा छंडे फूके ऐं नयूं नयूं ख़रीदारियूं थियूं आहिनि। मूंखे ख़बर पई त मार्केट में हिननि 15 ॾींहंनि में वधि खां वधि जेकॾहिं कराची हैदराबाद में जेका सेल थी आहे, उहा फ्रिजनि जी थी आहे, ठीकु आहे, डीप फ्रीज़र ऐं फ्रिज। यानी के छा मक़सदु
इहो गोश्त कुर्बान करे असांखे पंहिंजा ई फिर्ज भरणा आहिनि छा? ईअं आहे कोन। टे सा कुर्बानी आहे, हिकिड़ो सो पंहिंजे लाइ, हिकिड़ो मिटनि माइटनि लाइ, हिकिड़ो ग़रीब कुर्बान जे लाइ। ठीकु आहे। हाणे उहो हिकिड़ो हिसो जेको आहे न उहो असांखे खाइणो आहे 1-2-3 ॾींहं में न, त उन लाइ वॾियूं वॾियूं शॉपिंगूं थियनि पियूं वॾा, त इहो हिकिड़ो ट्रेंड जेको हली रहियो आहे, माज़ी में कोन हो। ॾिसो न, जॾहिं असीं नंढा हुआसीं त फ्रिज ई कोन हुआ, लाइट ई कोन हुई, ऐं जेको हूंदो हो ॾेई विराए छॾिबो हो। ऐं कुझु असां नंढे हूंदे पंहिंजे घरनि में ॾिसंदा हुआसीं त सुई सॻे में के ॿूटियूं कटे, ठीकु आहे, उहे सुकायूं वेंदियूं हुयूं उस ते, उहे उस ते सुकाए रखियूं वेंदियूं हुयूं। वरी उन सां को रोज़ो खोलियो वेंदो हो, को वॾो ॾींहुं, को जुमे जो रोज़ो माण्हू रखंदा हुआ, त वरी उहो गोश्त कुर्बानी जो जेको सुकल गोश्त हूंदो हो उन जो इस्तेमालु थींदो हो। सही सही। पर अॼु उहो तसवर ख़तमु थी वियो आहे। अॼु इहो आहे त फ्रीज़ करिणो आहे, रेग्युलर खाइणो आहे, ऐं ॿकरो जेकॾहिं करिणो आहे त उनजो रानू, उनजो मग़ज़, उनजी जेरांडी, उनजूं बुकियूं इहे संभाले रखणियूं आहिनि सिर्फ़ु पंहिंजे लाइ। पर हुकुम इहो आहे त तव्हां कुर्बानी करियो, यानी की सभु कुझु कुर्बान करे छॾियो अलाह करीम जे नाम ते। सो बहरहाल असांखे बि अलाह हिदायत ॾींदो जेके साहिब हैसियत आहिनि। ठीकु आहे, ग़रीब मिस्किन त करे ई नथो सघे न हिन महांगाई में, जिते माना तसवर ई न आहे त को माण्हू 50,000 जो ॿकरो वठे या कंहिं हिसे में शामिल थिए 40-50,000, माना ग़रीब जे तसवर खां कुर्बानी हली वई आहे। सही ॻाल्हि आहे। पर एसि ताईं जेको जेके असीं लोअर मिडिल क्लास चऊं था उन जे लाइ परेशानियूं आहिनि। ठीकु आहे, कुर्बानी करणु उन लाइ वॾियूं परेशानियूं आहिनि। हाणे बाक़ी केरु रहियो हिकिड़ो उहो तबिको जेको साहिब हैसियत माला माल आहे, ठीकु आहे, हाणे सभु कुझु उनखे करिणो आहे न। हाणे उहो जेकॾहिं हिन सही रस्ते ते अची वञे ऐं इहा पंहिंजे सिर जेका कुर्बानी उनजो इस्तेमालु सही करे त सुभान अल्लाह, अलाह साईं उन्हनि खे बि अजर ॾींदो। ऐं जेको ग़रीब मिस्कीन उन गोश्त ते कुर्बानी जे गोश्त जो आसरो करे थो, जेकॾहिं उनखे जो पेट भरे उन खाधो त सुभान अल्लाह बेड़ा ई पार। बिल्कुलु, ऐं हक़ीक़त में कंसेप्ट बि त इहो ई आहे न, त उन ताईं पहुचणु घुरिजे। मिडिल क्लास माण्हू मुश्किल सां थो, आउं सम्झां थो त महीने हिकु दफ़ो खाईंदो, ग़रीब जे लाइ त इम्पॉसिबल आहे। जेकॾहिं हिननि ॾींहंनि में हुननि वीचारनि खे ग़रीबनि खे ॾिजे त। हिकिड़ी ॻाल्हि त इहा बि आहे मैडम, असां जेकॾहिं थोरो सोचूं त जेको असां इहो लोडेड करे रखूं था पंहिंजा डीप फ्रीज़र्स, फ्रिजिस भरे पंहिंजा रखूं था, ऐं पोइ इहो जेको फूड तयारु थिए थो खाऊं था, वापरायूं था, बीमारियूं केॾियूं वधनि थियूं, फैटी लिवर, अलाए छा छा कहिड़ा कहिड़ा ट्राम्स अची विया, निकिरियो वञे उहो फ्रीज़ थियो वञे ते वरी उन्हनि खे रुगो कुर्बानी गोश्त न आहिनि। असां उअं ई बि आम हालात में बि हफ़्ते जो 15 ॾींहंनि जो गोश्त वठी था अचूं, हिकिड़ो दफ़ो चकर थी वञे, हिकिड़ो दफ़ो वठी रखूं, त हाणे आदी थी विया आहियूं न, पाण खे आदी करे छॾियो। मॉल्स ते हलिया वञूं था, उहो जेको आहे सो फ्रीज़ शयूं जेके वठी था अचूं, गोश्त स्पेशली, या तव्हां ख़ासि तौर ते माना उहो रेयर छा हूंदो आहे मग़ज़ वठणु, सवेर न वञो त उहो खपजी वेंदो आहे, त मॉल्स ते वञी करे वठिबो आहे। त मूंखे लॻे थो उन सां बि डेफिनेटली उनजा जेके आहिनि न बुरा असर बि हिकिड़ा थियनि था ज़रूरु। लाज़मी ॻाल्हि आहे, अॼुकल्ह बीमारियूं केॾियूं वधी वियूं। बिल्कुलु, सबबु इहो ई आहे न, खाधे पीते में जेको आहे सॼो खलल थिए थो खाधे पीते में। सही पिया चओ, जेको असां वापरायूं था, ऐं असां छा असांखां वधीक त ॿार जेके बर्गर ते था हलनि, अॼुकल्ह ॿार त बर्गर ऐं पिज़्ज़ा वारो ॿार, हा फास्ट फूड ऐं जंक फूड, इहे शयूं था खाइनि, होटल जूं बर्गर कढनि था फ्रीज़र मां, ओवन में रखनि था, ठाहे ॾियनि था, ॿार टप 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 खाई वियो। जी हा, जी हा, ॿार त उन में ख़ुशि सही आहे, उनमें हेल्थ कोन थी असां में वरी बि कुझु अथव एनर्जी, ॿारनि में इलाही छा हूंदो, विटामिन B12 जी कमी आहे, ऐं सभु खां घणी जेका कमी आहे उहा विटामिन D जी आहे। अॼुकल्ह विटामिन D त अहिड़ो इशू आहे, हर माण्हू यानी नंढो वॾो छा त असीं उस में हलूं कोन था, उस जो मोह कोन था ॾिसूं, उनजा सबब कहिड़ा बि आहिनि, गर्मी आहे या सुबुह जो सवेर न उथणु, पोइ वरी सप्लीमेंट्स ते तो माण्हू अची वञे त उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अच्छा उहो पोइ आदी थियो वञे, बॉडी में आदी थी उनखे उहा माना टेबलेट्स खपनि, कैप्सूल खपनि, या वरी उहो इंजेक्शन वग़ैरह जेका आहिनि ड्रॉप डी वग़ैरह, उन ते हाणे गुज़ारो आहे। हा 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 मैडम, मां भला हिकिड़ो क्वेश्चन मूंखे त ऑफ कैमरा आई थिंक करणु घुरिजे, तव्हांजे हथनि ॿिन्हिनि में मां फ़र्क़ु ॾिसां, हिकिड़ो थोरो स्वेल्ड आहे ऐं हा, हे मुंहिंजे हथ में थोरो इन्फेक्शन थियो आहे, माना हे लिम्फ एडिमा थियो आहे, हिते थोरो ड्रेनेज जी रुकावट थी आहे। अच्छा, हा, त हीअ वरी आहिस्ते आहिस्ते फिजियोथेरेपी सां घटिजे थी। ओके, माना कुझु फ़ाइदो थियो आहे? हा, बसि अल्हम्दुलिल्लाह आराम कंदी आहियां त घटि आहे। अच्छा, हुन त वरी वधीक अलाह साईं शिफ़ा ॾींदो। जी जी, अच्छा मैडम, हुन खां अलावा भला जीअं पाण फ्रोज़न फूड जी ॻाल्हि कई थिए, आइटम्स जेके बि वठियो अचूं रखूं,
ऐं जेको आहे सो सॼो ॾींहुं पोइ ॿार बि खाए थो, फैमिली मेंबर्स खाईंदा, ऐं वटि भला कीअं हूंदो आहे? असां वटि असां वॾा त कोन खाईंदा आहियूं, मां मुंहिंजो हस्बैंड असां त कोन खाऊं, बाक़ी ॿारनि वारो इहा ई ॻाल्हि जेका मां चवां थी न, त हुननि खे पिज़्ज़ा वणे थो, हुननि खे इहे बर्गर्स वारा इहे सॼा जेके अंदरि छा हूंदा विझंदा अथनि इहो, हा अहिड़े क़िस्म जी पेटीज़ हूंदियूं आहिनि, इहे उहे खाइनि था ॿार, शौक़ सां था खाइनि, ऐं पटेटो चिप्स आहिनि उहे ठाहिनि था, उहे खाइनि था। हाणे इन में छा हूंदो, मूंखे त इहे शयूं कोन वणंदियूं, पर ॿार मुड़नि कोन था। सही सही असली न तव्हां सही था चओ, बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। माना पुछंदा त छा ठाहियो अथव, मां चवंदी आहियां पहिरें ॿुधाईंदीमांनि अॼु तूरियूं आहिनि, अॼु भिंडियूं आहिनि, पोइ चुप, माना न खाईंदा, न ई खाइणो, ख़बर पोइ पवंदी बोर्ड ते ई पियो आहे, ॿाहिरां ऑर्डर अचे दर ते बीहंदो, बाबा मुंहिंजो अथव ऑर्डर, मुंहिंजो ईअं ई थिए थो, हर घर में ईअं ई थिए थो। अच्छा, इन जो कंसेप्ट हक़ीक़त में दुनिया में ईअं हुयो न, त जेके डबल जॉब माण्हू कंदा हुया त पोइ बाबा पेट त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि, पेट पूजा त करणी आहे, त उहो फॉर द शॉर्ट टाइम तव्हां जेको आहे पेट खे भरियो था, पर असां वटि जेको आहे सो घर घर में घिटी घिटी में सभु शयूं एतिरियूं आम थी वियूं आहिनि, जिते सिर्फ़ु हाणे तव्हां ज़िक्र कयो पिया न, त उहो जेको आहे न मिडिल क्लास ऐं आम माण्हू इहे सभु शयूं अफोर्ड नथो करे सघे, पर उन्हनि घरनि में बि इहे सभु शयूं अचनि थियूं। रिंग बेल जेको आहे सोचे थी नेमल बदल आहे, सब्स्टिट्यूट हर शइ जो तव्हांखे आहे। जेकॾहिं हिकिड़ो ॿारु हिकिड़ो सुठी फैमिली सां बिलोंग करे थो, उहो हिकिड़ो KFC या वॉट एवर कंहिं बि वॾे हिकिड़े ब्रांड जूं शयूं वठी खाए थो, त जेकॾहिं असांजो घिटीअ वारो ॿारु आहे, उहो बि पंहिंजे घिटीअ कंहिं तव्हां मांडड़ी ताईं कंदा, उहा शइ हुनखे मिली वेंदी, बिल्कुलु उहा डबल रोटी भले उनजी लोकल हुजे, उन में अंदरि कुझु पटाटे जी हुजे, चिप्स या शहरनि में वञो हर शइ आहे, केॾी रश आहे, स्टॉलुनि ते होटलुनि ते केॾी रश आहे, बिल्कुलु हर हंधि हर माण्हू खाए पियो, हर माण्हू खाए पियो, बिल्कुलु सही था चओ। वधि खां त रश अॼुकल्ह फूड स्ट्रीट, जिते बि सुठियूं होटल्स आहिनि वग़ैरह वग़ैरह, उते रश आहे, माण्हू सही था चओ। उन ई तरह वरी हॉस्पिटल्स में बि असांखे रश मिले थी, इहो ई सबबु आहे न, इहो ई सबबु आहे जेको हू असां खाद खुराक खाऊं था, उनजी रिज़ल्ट इहा आहे त असीं तकड़ा जेको अस्पताल ताईं पहुचूं तेज़ी था कयूं। अच्छा सर, रफ़ीक, हाणे थोरो तव्हां खां मां बि पुछणु चाहींदमि, ॿिन्हिनि महिमाननि खां पुछी चुकी आहियां, वटि भला हिन दफ़े जानवर जी ख़रीदारी कीअं हुई, रेट त ॾिसो, ॿुधी करे हर को चवंदो पहिरां बाबा घर वञूं वापसि, हींअर हा सोची सम्झी वरी पोइ ॾिसूं जेको डिसाइड थियो सभिनीनि घर वारनि कयो। पंहिंजे हाल सां कुर्बानी कंदा आहियूं, ऐं हिन दफ़े बि अलहमदुलिल्लाह कुर्बानी करे पोइ हिते पहुता आहियूं। गोश्त नसीब न थियो आहे, पर सम्झो त उहो सिलसिलो जारी हो, ऐं असां अची महिराण जा महिमान थिया आहियूं, ऐं असांखे ख़बर आहे त हिते असांजो जेको आहे प्रोग्राम मैनेजर मुर्तज़ा मजबूर साहब, उहो जीअं ई असांजो प्रोग्राम ख़तमु थींदो एसि ताईं ज़ाहिर आहे हू सॼो अरेंजमेंट करे वठंदो आहे, ॿकरे जूं के रानूं के दिलियूं जेरा मग़ज़ ॿियो चओ, ऐं उहा महिमान नवाज़ी असांखे नसीब थींदी अल्हम्दुलिल्लाह। ऐं सो हिते गोश्त पहिरीं असीं हिते खाईंदासीं, जी हा, प्रोग्राम खां पोइ पाण सभु गॾिजी खाईंदासीं। पहिरें ॾींहं ते ॿियो छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि? हिकिड़ो त कुर्बानी माशाअल्लाह सां हिकिड़ो एहतमाम थिए थो, ऐं ॾाढे सुहिणे अंदाज़ में उहे सभु शयूं असीं कयूं था, पोइ छा हूंदो आहे, मतिलबु कीअं डिवाइड कंदा आहियो? ॾिसो न, हितां मोटी वेंदासीं त इंशाल्लाह हिकु ॿ ॾींहं ॻोठु रहिबो, सही, पंहिंजा मिट माइट ऐं कब्रिस्तान उते आहे मर्जी जल बाबा साईं अज़ीज़ करीम, उते ॿ टे ॾींहं कोशिशि कबी त उन्हनि जी हाज़िरी कजे, ऐं उते मिट माइट दोस्त, ऐं ख़ासि करे उहे दोस्त जिन सां पहिरीं क्लास खां वठी माण्हू मैट्रिक ताईं गॾु पढ़े थो, या वरी कॉलेज जा दोस्त, या वरी कुझु यूनिवर्सिटी जा दोस्त, त उन्हनि सां जेको मिलणु, उन्हनि सां जेके कचेरियूं, उन्हनि सां जेको गॾु वेहणु, टहिक ॾियणु, सच पुछो त हीअ जीअं वॾी ईद आहे न, त असांजे लाइ वॾो सुकून जेको आहे ज़िंदगी जो, उहो इहो आहे त असां जॾहिं पंहिंजे साथियुनि सां, दोस्तनि सां, फ्रेंड्स सां गॾु वियूं था, कचेरी कयूं था न, त पोइ 100 परेशानियूं, पोइ हे महांगायूं आहिनि, पोइ पेट्रोल महांगो आहे, ठीकु आहे, पाणी जा इशू आहिनि, ऐं गैस जी बि हाणे लोड शेडिंग आहे तमामु घणी, ठीकु आहे, माना गैस जी लोड शेडिंग हुजे, बिजली जा ब्रेक हुजनि, पाणी टाइम ते न हुजे, इहे हज़ारे मसइला आहिनि जिन खे हर माण्हू, हिन मुल्क जो जेको माण्हू आहे वासी, उहो परेशान आहे, फेस करे थो, पर उन्हनि अहिड़नि मुश्किल लम्हनि में जॾहिं तव्हांखे हिन ईद जे मौक़े ते दोस्त मिली वञनि, ऐं ख़ासि करे स्कूल जे ज़माने जा, बस 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 सभु शइ पोइ इन जी का माना कोन थी रखे। सही सही। मैडम, अव्हां जूं भला नंढपण जूं दोस्तूं जेके हींअर ताईं माना जिन जो साथ अव्हां सां रहियो आहे, उहे मुलाक़ातूं थींदियूं रहियूं आहिनि, ज़िक्र करे सघो था? अच्छा, मूंसां वरी छा थियो आहे त मुंहिंजा वालिद साहिबु कामरेड ताजो जबड़ो सेशन जज हुआ,
जी हाँ पोइ असांजी कंहिं हिकु हंधि त असांजो नंढपण गुज़रियो कोन्हे को। असां बेसिकली लाड़काणे जा हुआसीं। लाड़काणे मां जो असां निकितासीं बाबा जी पोस्टिंग जे सिलसिले में, जिते जंहिं शहर में बाबा जी पोस्टिंग हूंदी त बाबा जन असांखे पाण सां गॾु रखंदा हुआ। पोइ उन सिलसिले में असां पूरी सिंध घुमिया आहियूं। हाणे उन में जकमाबाद अची वियो, सखर अची वियो, नवाबशाह, ठट्टो, मीरपुर, खैरपुर, कराची, लाड़काणो, हाणे सॼी सिंध मां घुमी आहियां। त मुंहिंजा एजुकेशन बि मुंहिंजी हर स्कूल में थी आहे, हर शहर में थी आहे। पोइ जंहिं शहर में वियासीं जिते जेका दोस्त मिली उन सां दोस्ती थी वई। वरी उतां मूव कयोसीं 2 सालनि खां पोइ, वरी ॿिए शहर में, वरी 3 शहर में, त तक़रीबन सॼी सिंध में मुंहिंजी दोस्ती आहे। पर उहे हाणे के किथे बसि इहो थी वियो प्रोफेशनल लाइफ ऐं पोइ वरी हा पोइ प्रोफेशनल लाइफ शुरू थी वई। त हाणे वरी हिन प्रोफेशन में मां एजुकेशन डिपार्टमेंट में आहियां हिन वक़्तु, अल्हम्दुलिल्लाह 19 ग्रेड में आहियां, प्रिंसिपल आहियां। त हाणे वरी पंहिंजे प्रोफेशन सां गॾु जेके असांजी दोस्ती आहे उहा हले पई थी। सही सही ज़बरदस्त। ऐं वही ॻाल्हि अदा रफ़ीक जी, त जॾहिं पाण में फ्रेंड्स मिलूं था त पोइ त असां नंढा ॿार था थी वञूं जी, पोइ त ॾाढा मज़ा आहिनि, आज़ाद आहियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त। पोइ असांखे ज़िमेदारी विसरी इहा शइ हुजणु बि घुरिजे, चवंदा न त अंदरि जो जेको ॿार आहे उनखे न मारणु घुरिजे। तो इहे माना इहे ख़ुशी इहो ॿार जागे थो पोइ ओॾी महिल बाक़ाइदा नंढे हूंदे जा दोस्त मिट माइट जॾहिं असां वरी पाण में मिलूं था उहे ई नंढे हूंदे वारी ॻाल्हियूं ई थियनि थियूं। ये सभु शयूं, ये सभु मसाला, ये सभु इन्हनि खे मुंहुं त सभु ॾियनि पिया न, सभु ॼाणियूं गॾिजो। पोइ वरी पुराणियूं ॻाल्हियूं, पुराणियूं यादूं, घुमणु फिरणु, सभु उहे शयूं असांखे यादि अचे थो त असांखे रुपयो ख़र्ची मिलंदी हुई, मिलंदी वधि में वधि रुपयो मिलियो त माना उहा डबल ईद हुई। हींअर नंढनि ॿारनि खे तव्हां 1000 जो नोट ॾियो ख़ुशि न आहे, डिमांड करे थो त मूंखे एतिरा पैसा खपनि, ॾियनि हाउ खपनि, माना 1000 ते त उहो नाराज़ आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त उहो जेके रुपयो ऐं अठानी जूं ख़ुशियूं जेके आहिनि आहे उहे त कमाल। अच्छा उन मां शयूं सामान बि एतिरा 15-20 रुपया गॾु थींदा हुआ। असां हिते हैदराबाद ईंदा हुआसीं, फिल्मूं अची ॾिसंदा हुआसीं। उहो दौर भले जेतिरो बि ॿुधो आहे ॾाढो कमाल जो लॻंदो आहे ॿुधंदे ई। अच्छा भला इहो मूवीज़ जो जेको तव्हां ॿुधायो पिया सिनेमा अचणु, उहो कीअं हूंदो हो, उहो ओरा कीअं हुयो उन वक़्त जो? तॾहिं इहा ई हिकिड़ी इंटरटेनमेंट हुई सिनेमा। सही, मोबाइल फोन न हुया, मोबाइल न हो, टेलीविजन बि घटि हो, एतिरो अञा न थियो उन दौर में स्टार्ट। त सिनेमा असां वटि हैदराबाद में उरूज ते इंटरटेनमेंट जे हिसाब सां ॾिठो वञे त 25-30 सिनेमाऊं हुयूं, हाणे बाक़ी हिकिड़ी हुई बची आहे हैदराबाद में। पर ओवरऑल तव्हां पाकिस्तान में ॾिसो त सिनेमा जो दौर ख़तमु थी चुको आहे। त सिनेमा हूंदी, फिल्मूं ॾिसंदा हुआसीं, फिल्मूं सुठियूं फिल्मूं ठहंदियूं। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि जी जी प्लीज़ मैडम इसरार जी, त जीअं असांजा पैसा गॾु थींदा हुआ, असां मूवीज़ ॾिसणु वेंदा हुआसीं, फिल्मूं लॻंदियूं, पर उन ज़माने में ज़ारा बि छोकिरा हूंदा, असां मां बि छोकिरी हुयसि, हे वञी ॾिसंदा हुया फिल्मूं, ॾिठियूं बाक़ाइदा ॿुधाइनि था, पर असां कोन ॾिठियूंसीं इहे फिल्मूं। उन ज़माने में त औरतूं किथे वेंदियूं, वेंदा कोन, घर वारा छॾींदा कोन, बाबा जन एॾा सख़्तु मिज़ाज हुया, चई बाबा सिनेमा ते न आहे वञो, उते माहौल सही न आहे। ख़ासि अहिड़ी का फिल्म लॻंदी हुई, ख़ासि बिल्कुलु हिकिड़ी इंग्लिश फिल्म किंग कॉन्ग लॻी, चई ॿारनि जी फिल्म आहे, तव्हां ॾिसो वञी, उहा असां ॾिसणु विया हुआसीं। पर वाक़ई बि उन ज़माने में माहौल अहिड़ो हुयो जो वियासीं त को ताड़ियूं वॼाए, को सीटियूं वॼाए, को छा हुयो, वाक़ई अहिड़ो तरीक़ो हुयो। ज़िक्र मां बि घर में माना ॿुधो आहे। अच्छा ॿी जॻह तव्हां ॻाल्हि था कयो त हाणे जेके मूवीज़ ठहनि थियूं, इन में मूवीज़ में उहो मैसेज न आहे, उहा स्टोरी न आहे, उहे इमोशन्स न आहिनि, उहा एक्टिंग न आहे, उहा अदाकारनि, उहो सभु कुझु न आहे, बिल्कुलु बि न आहे। इहे सभु पुराणियुनि फिल्मुनि में हुयो, पर हाणे जे फिल्मुनि में हिकिड़ी शइ ज़रूरु सही थी आहे, उहो आहे माहौल सिनेमा जो। हाणे मां वेंदी आहियां, मां सिनेमाज़ में नंढे लाइ न वयसि, पर हाणे वेंदी आहियां, पर ॿारनि सां गॾु वेंदी आहियां। ख़ासि करे जेके माहौल हैदराबाद में बि ईअं ई आहे, सहूलियत बि आहे, ऐं वॾी ॻाल्हि सुकून सां माण्हू वेठो आहे, का सीटी कोन्हे, को कंहिंखे तंग करण न आहे, का कैमरास वग़ैरह लॻल आहिनि, इहा वाक़ई सही ॻाल्हि आहे। इहो माहौल, इहो मां चवां इहो माहौल सुठो आहे, बिल्कुलु। तव्हां सर कुझु चवणु बि चाहियो आहे दौर जे हिसाब सां असांजे लाइ वॾी ॻाल्हि हुई सिनेमा। बिल्कुलु। तॾहिं छा आहे हींअर टिकट वठंदासीं, बी असां फिल्मूं ॾिठियूं, सही बीठे फिल्मूं ॾिठियूं, सॼियूं फिल्मूं असां माना इहो हूंदो ब्लैक ते टिकट क्रेज़ हूंदो, बुकिंग बि कराईंदा हुआसीं, बुकिंग एडवांस बुकिंग थींदी हुई, ईद जे ॾियारनि में एडवांस बुकिंग कराईंदा हुआसीं। जी जी जी, पर हिकिड़ो माहौल हो हिकिड़ो। सही सही, हर दौर जी उहा ई ॻाल्हि त पंहिंजो हिकिड़ो जेको आहे
पाकिस्तान जा लखे माण्हू करोड़े माण्हू फिल्म ॾिसणु चाहिनि था हा हा अॼु बि, पर हाणे उहा फैसिलिटी न आहे, उहे सिनेमाज़ न आहिनि। हाणे हे मख़सूस सिनेमा आहिनि न, इहे त मॉल्स में हिन जी तमामु वॾी टिकेट आहे, यानी कि आम माण्हू खां फिल्म निकिरी वई, सही उनजी ख़्वाहिश हुजण जे बावजूदि उन खां फिल्म निकिरी वई आहे, पोइ उहो कोशिशि थो करे यानी कि मोबाइल ते जेको थोरो घणो ॾिसे थो। उर्दू फिल्मूं, सिंधी फिल्मूं ठहंदियूं, बहितरीनु सिंधी फिल्मूं हुन दौर में ठहियूं। बिल्कुलु बिल्कुलु, जंहिंजो अॼु ॾींहुं ताईं माना ज़िक्र हले थो करे सघिजे थो, माना अहिड़ी शइ हुई। सही पिया ऐं चओ। उन दौर में सिंधी फिल्म जा जेके गाना हूंदा हुआ न, से बसि आख़िरी हूंदा हुआ, लाजवाब हूंदा हुआ। बिल्कुलु। जॾहिं फिल्म अञा रिलीज़ कोन थींदी हुई, उनखां पहिरीं उहे गाना जेके हूंदा हुआ से रेडियो पाकिस्तान तां स्टार्ट नशर थींदा हुआ। माना रेडियो तां गानो हलियो न, सॼे मुल्क जे कुंड कुछ में जिते लाइट कोन्हे, रस्तो कोन्हे, उते रेडियो हो। सही। गाना एॾा मक़बूल ऐं मशहूर थींदा हुआ जिन जे करे माण्हू रश कंदा हुआ सिनेमास ते। हा अॼु उहो रेडियो ख़तम थी वियो आहे। बिल्कुलु। अॼु उहा असांजी FM ख़तम थी जी वई जी आहे। हा। FM जी रेंज 30 किलोमीटर 15 किलोमीटर। उहो बि तव्हां स्क्रीन ते वेही करे ॾिसी सघो था। गाॾी में तव्हां ॿुधी सघो था। हा हा। घर में कोन था ऐं जेकॾहिं कुझु प्रोग्राम्स तव्हां ॾिसणु चाहियो त उहो तव्हां पंहिंजे फेसबुक चैनल्स ते वेही करे आराम सां पंहिंजे पेज ते ॾिसो। अच्छा रफ़ीक साहब, मां ॻाल्हि कई त असां जेको आहे न, जॾहिं मूवी जी ॻाल्हि कयूं था ऐं हिकिड़े सुठे मैसेज जी हक़ीक़त में ॻाल्हि कयूं था, त तव्हीं सम्झो था असां मुआशरे में खोड़ सारियूं स्टोरीज़ आहिनि, पर उन्हनि ते प्रॉपर कमु न पियो हुजे। उन खां पोइ असां ज़ोंबीज़ ते अची विया आहियूं। स्टोरीज़ आहे, यानी कि हर रोज़ तव्हां वटि नई कहाणी, नई कहाणी आहे हर रोज़। अच्छा, असांजो राइटर, छाकाणि त उनखे पैसो मिले कोन थो न, हिकिड़े राइटर खे चओ त 5 लख रुपया तव्हांखे ॾियूं था, असांखे हिकिड़ी 2 कलाक जो स्क्रिप्ट ॾियो, हू त ॾींहुं राति हिकु करे छॾंदो न। पर जेकॾहिं उनखे चइजनि त 2000 तव्हांखे ॾियूं था, त हुनखे त अवल त बुखार अची वेंदो। हू छा लिखंदो, हुनजी जेका क्रिएटिविटी आहे न, उहा उनखे माहौल सपोर्ट कंदो न, उनखे रोज़ी रोटी मिलंदी, सपोर्ट मिलंदी, इज़त अहमियत मिलंदी न। त स्टोरियूं त एतिरियूं आहिनि। ॾिसो न, मंशियात केॾो वॾो इशू आहे तमामु तमामु हिन वक़्तु, जंहिं असांजे नस्लनि खे तबाह करे रहियो आहे न, एॾो वॾो इशू आहे। अच्छा, उन में केरु मुलवज़न? वॾी वॾी ॾाढ़ियुनि वारा, वॾा वॾा सेठियूं, सरमाएदार, जागीरदार, पीर, गुंडाराज, सभु फुल हुनखे सपोर्ट पिया कनि। ऐं उहो आम आहे, उहो रुकिजी कोन पियो सघे। हिकिड़ो नंढड़ो केस हींअर ज़ाहिर थियो त 2 वॾनि माण्हुनि जा ॿार उहे इन ड्रग में, नशे में, उहे अलाह खे प्यारा थी विया। हाणे उन इंतकाम वठण लाइ हाणे उहो हिकिड़ी पिनकी नाले माई उहा मंज़र ते अची वई। सही। अहिड़ियूं पिनकियूं त हिन मुल्क में 100,000 आहिनि न। अहिड़ा वाठा जेके मंशियात फ़रोश आहिनि, उहे त आहिनि न। तव्हां उन्हनि सभिनीनि खे पकड़ियो ऐं हिन नस्लनि खे बचायो। छा आहे त स्टेट खां जेको आहे न, का बि शइ ॻुझी कोन आहे, ऐं जेकॾहिं कमु करण ते जेकॾहिं स्टेट अचे त पोइ छा नथो थी सघे। बिल्कुलु तव्हां सही पिया चओ। अच्छा, जेकॾहिं थोरो भला कासाईअ जो ज़िक्र कयूं, मैडम कासाईअ जो बि वॾो हींअर मान आहे, माना कासाई न आहे त ईद बि न आहे जी। कासाई त ईअं सम्झो असांखे ब्लैकमेल थो करे, ऐं 7,000 खां शुरू थो थिए। पोइ असां बि घटि न आहियूं, असां बि घटि कराईंदा वेंदासीं, 5 ताईं आंदोसीं। सही, माना ज़िद करे करे बाबा 5 त असां लाइ घणा आहिनि। 5 असां लाइ घणा आहिनि। जानवर ते भली 5 असांखे ॾुखिया था लॻनि भरण। सही, पर बहरहाल हाणे ॼणा था पवनि। बिल्कुलु, हुनजी बि सीज़न आहे, भला उहो बि छा करे। अच्छा, उहो मज़दूर माण्हू आहे न, उहो सॼो साल दुख ते, उञ ते। अच्छा, क्रिएट भी थियनि था न, ईद ते वरी नवां क्रिएट भी थियनि था। मैडम सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। शागिर्दनि खे रोज़गार ॾेई, तूं बि हल, तूं बि हल, थोरो न त पोइ सभु प्रोफेशनल हूंदा, पोइ रेट बि न मांगो। प्रोफेशनल सभु कराची, वॾा माण्हू डिफेंस इहे जेके इलाही कनि, एॾा हसीन ख़ूबसूरत वॾा वॾा जानवर, माना तव्हां वॾा वॾा वोड़ा, ढगा, पाॾा, एलीट क्लास जानवर बि लीड आहे बाबा। उहे लखनि में आहिनि, उहे लखनि में आहिनि। वॾा वॾा ग्रुप्स जेके आहिनि, जेके एक्सपर्ट आहिनि, वॾा सीनियर, कम या तिखा तेज़, उहे त सभु वॾे शहर में आहिनि। हे त पाण वटि त वरी इहे 5, 7, 8 हज़ार वारा जेके टाइम ज़्यादा वठंदा। मिसाल तव्हांखे चवंदा न सुबुह जो 8 बजे ईंदा, पोइ छा कंदा, पोइ 5 जानवरनि खे सीर विझी छॾंदा, ठीकु आहे, 5, 7 खे।
पोइ वरी जेके उन्हनि जा सेखड़ाट हूंदा न उहे अची उन ते वेहंदा हाणे तव्हां वेठा 2 कलाक कारवाई कयो वेही 4 कलाक परेशान थियो छा त हुननि खे कमु अहिड़ो अचे कोन थो ॼाणू त हलिया था वञनि ऐं 1-2 एक्सपर्ट हूंदो सीर विझंदो वेंदो ग्राहक फासाईंदो सीर विझण वारा अलॻि आहिनि खल लाइण वारा ऐं जेका असांजी खल लहे थी उहा अलॻि आहे बूटी करण वारा अलॻि उहा खल जेका लहे थी आम माण्हू जी उहा त सॼो साल वई थी लहे मतिलबु बाज़ारुनि खे तव्हां कीअं ॾिठो हींअर बाज़ारुनि में रश लॻी पई आहे ऐं माशाल्लाह मायूं ई मायूं आहिनि बाज़ारुनि में पोइ माना अलाए वठनि थियूं अलाए मायूं ई त सॼे घर जे सिस्टम खे हलाइनि थियूं न पोइ न तव्हांजो इशारो माइनि ॾांहुं हो या तव्हांजो इशारो जानवरनि जे बाज़ार ॾांहुं हुयो न मुंहिंजो माना शॉपिंग जे तरफ़ थी वियो शॉपिंग माना माई मैडम ओवरऑल ॾिठो वञे त माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे ठीकु आहे बाज़ारुनि में वञनि असांजियूं औरतूं जी ईअं साॻियो बकरो ॾिसणु गहूं ॾिसणु पाडो ॾिसणु फैमिलीज़ बाक़ाइदे अच्छा हुननि जी रिकॉर्डिंग पई थी हुनजा वीडियोस पिया थियनि हुनजा टिकटॉक पिया थियनि जेको आहे न व्लॉगिंग ऐं सोशल मीडिया टिकटॉक इन तां इहो ट्रेंड पइजी वियो आहे अच्छा मज़े जी ॻाल्हि ॿुधायां मूं फुल मेकअप में छा त आउं 2-4 दफ़ा वियो आहियां इन माल मंडी में ठीकु आहे ईअं दोस्तनि सां गॾु वियासीं जी ऐं हैरान थी वियुसि बिल्कुलु वेल ड्रेस मेकअप में उहे सही फोटू जानवरनि जा पोइ जानवरनि जा ईअं फोटू करणु असां चयो त इहो रुगो भई इहा कुर्बानी मज़ो आहे इहो ट्रेंड हक़ीक़त में जेको आहे न सोशल मीडिया ऐं एप्स ऐं इहो अच्छा उनमें शहरी औरत आहे जी हा न ईअं कोन्हे को बहिराड़ी वारी खे मौक़ो किथे थो मिले न बहिराड़ी जूं औरतूं बि हींअर खणी हुननि में सम्झ आहे शऊर आहे पर हुनखे त इहो स्पेस मिले किथे थो जो हुनजो मर्द हुनखे ॿांह जे लाइ वठी वञे सही हा बेडफोर्ड एरियाज़ बि आहिनि शहरी औरत आहे न जेका अॻियां आहे साहिब मौसूफ़ पोयां आहे सही ठीकु आहे उनजो खीसो गरम आहे सरकार चवण वारो सरकार कहिड़ो जानवर सही था चओ बिल्कुलु अच्छा जी वधीक असां जेको आहे न कंटिन्यू कयूं था ॾाढी ज़बरदस्त कचहरी हले पई अच्छा मैडम भला ईअं थींदो आहे त ईद ते माना घणो थक थिए कमु बि घणो हुजे ऐं ॿियो त अगरि कमु न बि आहे तॾहिं बि माना ओवरऑल हर शइ खे ॾिसणो पवे थो कीअं हूंदो आहे बिल्कुलु हिकिड़ो बर्डन वधी थो वञे ईद ते ख़ासि तौर ते घर जे वॾे ते त वधीक थो थिए ॿारनि ते त कोई असरु कोन थो पए पर असां ते वधे थो हाणे जेकॾहिं उज़ाईअ वारी ईद आहे त उन में बि जेसि ताईं जानवर ज़बह थो थिए ओसि ताईं पहिरें त बर्डन कासाईअ जो पहिरें जानवर जो पोइ कासाईअ जो वरी उनखे ज़बह करण जो वरी हिसाबु कयो वरी मोकिलियो उहो जेसि ताईं मिटनि माइटनि ताईं वञी हिसाब पहुचनि था तेसि ताईं हिकिड़ो मथां ज़िमेदारी उन खां पोइ वरी खाधे पीते जी हाणे खाधे में छा ठहंदो सुबुह जो छा ठाहिणो आहे जे अक्सर असां वटि थींदो आहे बाबा पंहिंजो जानवर आहे सवेरे ई करायूं हा त जेरांडी असांखे जेरांडी चवंदा आहियूं जेरांडी ठाहींदासीं या मुंडी ठाराईंदासीं सुबुह जो जेरा ख़ासि तौर ते ठहंदा आहिनि मगज़ ठहंदो आहे उन खां पोइ वरी बिरयानी जी ठहे पंहिंजे गोश्त जेको जानवर जो हुजे उहो बि पंहिंजे जो ठारायूं त इहो वरी अलॻि सां वरी हिकिड़ो आहे हेडेक त इहे ज़िमेदारियूं त आहिनि राति ताईं माना जेसि ताईं वञी सॼो कमु कंप्लीट थो थिए अच्छा इन विच में महिमाननि जो अचणु महिमाननि जो अलॻि सां उहो त अलहमदुलिल्लाह इलाही शुक्र आहे उहो अचनि उहे सदाईं अचनि असांजे अखियुनि ते उहे अचनि था उन्हनि सां वरी थोरी अञा रौनक वधे थी भाउर थी विया भेणूं थी विया मिलण था अचनि थक लयो वञनि बिल्कुलु मैडम ईअं हूंदो आहे माना सभु भाउ भेण अव्हां ॾे ईंदा आहिनि या अव्हां जो वञणु थींदो आहे हिकिड़ो हूंदो आहे न हर कंहिंजो पंहिंजो असल में छा आहे त असां 4 भेणूं आहियूं त असां पंहिंजे घरनि में हूंदा आहियूं पोइ असांजा भाउर अलहमदुलिल्लाह असां सभिनी भेणुनि सां मिलण ईंदा आहिनि वारे वारे सां निकिरंदा आहिनि 5 माशाल्लाह मूंखे 5 भाउर आहिनि त उहे 5 ॼणा 5 असां 4 भेणुनि सां घर में मिलण ईंदा असांखे ख़र्चूं ॾियण ईंदा पर असां बि हुननि जे ॿारनि खे ॾींदासीं पर ईंदा हो हिन सां केक वेक वीचारा खणी ईंदा आहिनि इलाही ख़ूबसूरत हा ईअं ई थिए थो असांजे घरनि में बि ईअं ई थींदो आहे मामा वारा माना ईंदा ई ईंदा आहिनि माशाल्लाह हा आमीन 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 अव्हां वटि भला कीअं हूंदो आहे इसरार साहब साॻी माहौल आहे जी जी पर मिसाल के जेकॾहिं को आउं वॾो आहियां भेणुनि में भाउरनि में माशाल्लाह त पोइ कोशिशि इहा हूंदी आहे सभिनी जी भेणुनि जी भाउरनि जी सभु अचनि पहिरीं वॾे भाउ वटि अचनि पर असां हूअं ई ॻोठ में हूंदा आहियूं त पोइ घर गॾियल आहिनि सभिनी जा मिलणु जुलणु हूंदो आहे सभिनी जो हिक ॿिए सां हूंदो आहे पर असांजो वरी मुंहिंजो इहो हूंदो आहे त वरी ॿियनि मिटनि माइटनि ते जेका वॾा असांजा मिट माइट आहिनि बुज़ुर्ग आहिनि मासियूं आहिनि पुफियूं आहिनि या ॿिया वॾा आहिनि उन्हनि वटि आउं ईंदो आहियां हिकु घर में वञी सभिनी सां नमाज़ खां पोइ
वञी सभिनी सां मिली माशाल्लाह, माशाल्लाह। ज़बरदस्त। अच्छा, इसरार साहब ऐं रफ़ीक साहब ॿई माना अक्सर ईदूं जेको आहे न हमेशह ॻोठनि में ई कंदा आहिनि, पर मेरान टेलीविज़न जी कॉल ईंदी आहे त हिते बि हाज़िरी ज़रूरु भरंदा आहिनि ऐं वरी पोइ उन्हनि जो जेको आहे ॻोठ वञणो हूंदो आहे। इहो माना तव्हांजी कमिटमेंट हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे मेरान टेलीविज़न सां। अच्छा रफ़ीक इस्तानी साहब, अव्हां वटि भला कीअं हूंदो आहे, माना ॻोठ वञो था पोइ उते मिलणु जुलणु माना सभु अव्हां ॾे अचनि था, अव्हीं वञो था, कीअं हूंदो आहे? जेसि ताईं अमड़ हूंदी हुई जी जी त सभु असां वटि ईंदा हुआ। सही। छो त अमड़ ख़ानदान में वॾी उमिरि जी हूंदी हुई, पोइ इहो त असांजा चाचा सौट मासात ऐं भेनरूं उन्हनि जो औलाद सभु उते, सॼो असांजो पाड़ो उते गॾु थींदो हो ऐं शाम जो वरी आऊं उन्हनि जे घरनि में वेंदो हो। सही सही। हाणे अमड़ न आहे, इन करे हाणे उहो सभु कुझु जेको असां वटि थींदो हो, हाणे वरी असांजे भेणुनि वटि चाचनि जा घर, मासातनि जा, सौटनि जा, पोइ हाणे वरी ॼण त असांखे पाण वञिणो थो पए सभिनीनि वटि। त कोशिशि करियूं था त उन हिकिड़ी रवायत खे जी हाँ जी जारी सारी रखिजे। ज़बरदस्त। ये प्रैक्टिसिस आहिनि हक़ीक़त में ज़िंदगी जूं ॾाढी ख़ूबसूरत प्रैक्टिसिस आहिनि, ॾाढी वणंदियूं आहिनि ऐं इहे ॾींहं जेके हूंदा आहिनि माना कोई जॉब ते न वञिणो हूंदो आहे, का कॉल न ईंदी आहे, माना थोरो माण्हू हा सुकून प्रोग्राम बिल्कुलु बिल्कुलु सही पिया चओ। अच्छा मैडम, अव्हां भला कॾहिं ईअं न सोचो, माशाल्लाह स्टिल यू आर वेरी चार्मिंग, ॾाढा ख़ूबसूरत आहियो, मूवीज़ में कमु करणु या कॾहिं ईअं न सोचो त बिग स्क्रीन ते वञणु खपे? अल्हम्दुलिल्लाह टीवीअ ते त आहियां, जी जी मेरान टीवीअ ते रहियसि ऐं रेडियो ते बि आहियां। आई थिंक तव्हां सीरियल्स बि कुझु कया? न सीरियल्स लाइ अदा मुर्तज़ा मजबूर मूंखे चयो हुयो, शायदि मां सम्झां थी हिकिड़ो दफ़ो चयो हुयूं त कोई मजबूर कोन कयो, छो त मुंहिंजो इंट्रस्ट ॾिसण, मां चयो न मूंखे ड्रामे सां न आहे एतिरो लॻाव, मूंखे रेडियो ते मज़ो अचे थो, पर जीअं हाणे प्रोग्राम कयां थी मेरान टीवीअ ते टॉक शो आहे, अहिड़े क़िस्म मज़ो अचे थो त इन्हनि शयुनि में। बाक़ी ड्रामे में ड्रामो ॾिसण लाइ वणंदो आहे। जी जी जी। अच्छा मैडम, तव्हांजा प्रोग्राम्स मां जेतिरा बि ॾिठा आहिनि ऐं ख़ासि तौर ते बिन ते हवा जो ज़िक्र कजे त अव्हां हमेशह माना हिकिड़ो ईअं खणी चइजे त हिकिड़ो संजीदगी वारो हिकिड़ो उहो पासो तव्हांजो रहियो आहे, पंहिंजे कम खे केतिरो इंजॉय कयो आहे मैडम? अल्हम्दुलिल्लाह हर कम जी पंहिंजी नोयत आहे ऐं मां हर कम खे, ज़िंदगीअ जे हर कम खे मां ॾाढो हिकिड़ो ईअं सम्झो त इंजॉय करे ई कयो आहे। जेसि ताईं कम खे असां इंजॉय करे न कंदासीं न, हिकिड़ो मथां बोझ सम्झी बार सम्झी कंदासीं न, उहो कमु असांखे कॾहिं बि मज़ो न ॾींदो, असांखे थकाईंदो। मूंखे पंहिंजे कम, अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजी जॉब कयां थी हिन वक़्तु गवर्नमेंट जी ऐं रेगुलर आहियां, रोज़ वञा थी ऐं मुंहिंजी जॉब बि हैदराबाद खां माना झील पाक ताईं आहे मुंहिंजो कॉलेज जेको आहे, त उस ताईं मां वञा थी, रोज़ अधु कलाक जो सफ़र करे वरी अचां थी, त इहो हिकिड़ो वॾो ईअं चयो थकाईंदड़ सफ़र हूंदो आहे। पर जॾहिं जीअं जज़्बे सां मां वञा थी, हर कमु जेकॾहिं जज़्बे सां कजे, शौक़ सां कजे ऐं नेक नियती सां कजे त उहा शइ थकाए कोन थी, इन में मज़ो थो अचे। ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां जवाबु ॾिनो आहे। इसरार साहिबु, तव्हां त स्क्रीन ते माशाल्लाह छायल ई हूंदा आहियो ऐं असां जेको आहे सो पाकिस्तानी सीरियल्स ॾिसूं, तॾहिं बि तव्हांजो रोल जॾहिं बि ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में ॾिठो आहे, पंहिंजे कम खे केतिरो इंजॉय कंदा आहियो? ज़ाहिर आहे जीअं ती ॻाल्हि कई त कम सां सचाई हुअणु घुरिजे, कहिड़ो बि कमु कजे उहो सचाई सां कजे, जज़्बे सां कजे, त उन कम में पोइ निखार बि अचे थो, उन कम में उहा बरकत बि अचे थी। त कमु जेको बि कजे सचाई सां कजे, ईमानदारी सां कजे, न त न कजे। हा हा बिल्कुलु सही था चओ। अच्छा, टेलीफिल्म्स जो जेकॾहिं ज़िक्र कयूं ऐं छो त हींअर जेका कचहरी कयूं हुन खां पोइ पाण टेलीफिल्म जे तरफ़ ई अॻियां वधंदासीं, फिल्म खे भला केतिरो इंजॉय कयो आहे? टेलीफिल्म त एज़ ए एक्टर या माना ॾिसो था या एक्टिंग कयो था? टेलीफिल्मूं असां वटि ठहणु घटि थियूं ऐं हिते त जेके हैदराबाद में या हिते ओसे पासे में ठहनि थियूं, उहे जेके ठाहिनि था उहे पाणी था ॾिसनि, उहे फिल्मूं जेके हिते ॾिसण जे क़ाबिल बि न हूंदियूं आहिनि। सो बहरहाल माण्हू पंहिंजो शौक़ु पूरो कनि पिया, या बि उन्हनि खे शाबाश आहे, थोरो घणो कमु कनि पिया, शौक़ु पंहिंजो पूरो कनि पिया, सही आहे, ठीकु आहे, पर उन्हनि खे उहे फैसिलिटीज़ न आहिनि। तव्हां वरी ॿिन्हिनि साइड कमु कयो आहे न माशाल्लाह, तव्हांखे त डिफरेंस हिकिड़ो जेको आहे उनजो सही तरह तव्हां ॾिसी सघिया आहियो। अच्छा, बिग मूवी जंहिंखे चवंदा आहियूं, वॾी स्क्रीन, उनजो हिकिड़ो दौर जी तव्हां ॻाल्हि कई ऐं स्टिल जेको बि हले पियो पाण सभिनी खे ख़बर आहे, तव्हां छा सम्झो था कहिड़े तरह जो कमु थियणु खपे? बिग मूवीज़ त ठहणु खपनि, पर हाणे उन्हनि खां पहिरीं त सिनेमाऊं ठहनि न। सिनेमा जो वजूद ख़तमु थी वियो आहे असां वटि, सिनेमाज़ ठहनि असां वटि, उहे ई साॻियूं सिनेमाज़ जेके उन दौर में हुयूं, वरी उहे आम माण्हू फिल्म ॾिसी सघे, आम माण्हू फिल्म ॾिसी सघे। ऐं मूवीज़ ज़रूरत आहे, मूवीज़ हिकिड़ी तव्हां ॾिसो सॼी दुनिया में इंडस्ट्री जो उन्हनि खे दर्जो ॾिनल आहे,
सिर्फ़ु असांजो मुल्क आहे जंहिंमें या सिनेमा या फिल्म ख़तम थी चुकी न आहे। असां वटि जेके फिल्म ठहनि थियूं, तव्हां जीअं ॻाल्हि कई घणी त असां वटि थिएटर थियनि था या ड्रामाज़ या जेके मूवीज़ ठहनि थियूं उहे एतिरियूं कामयाबु न, पाण ई ठाहिनि था, पाण ई ॾिसनि था, त उन में तव्हांखे छा थो लॻे छो किथे उहो आहे गेप आहे, हिकिड़ो गेप अची वियो आहे छो? इहो आहे त स्टोरियूं कोन्हनि, लिखण वारा कोन्हनि, रियलिटी न आहे, माना बजट एंड शौक़िया माण्हू कमु पिया कनि, शौक़िया माण्हू ठाहिनि था, ट्रेंड हिकिड़ो माण्हू पीटीवी ते कमु कयो त उते हर माण्हू ट्रेंड हो, प्रोड्यूसर। सही पिया चओ, इहे सभु ॻाल्हियूं त आहिनि, पर असां त वॾियुनि मूवीज़ खे बि फ्लॉप थींदे ॾिसूं पिया। हा, लाइक जीअं हींअर ज़ॉम्बीज़ जी ॻाल्हि कयूं पिया त उहो ई चऊं था न कि सोसाइटी में इलाही सारियूं शयूं आहिनि, रोज़ जी बुनियाद ते हज़ारे केसिस आहिनि, ईअं त न आहे कि सोसाइटी मां को कहाणी ख़तमु थी वियूं आहिनि। ईद उल अज़हा, वॾी ईद ऐं वॾी ईद जूं ज़िमेदारियूं बि यकीननि पोइ वॾियूं थियनि थियूं, ऐं सभु कमकार करे वरी पोइ माण्हू जेॾी महिल पंहिंजे घर में हॉल में वेहे थो सभिनी फैमिली मेंबर्स सां, ऐं जॾहिं टेलीविज़न खोले थो ऐं हीअ प्रोग्राम, हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचे थी, त यकीननि चाहींदा आहियूं त हिन ट्रांसमिशन खे असां ख़ूबसूरत बणाए अव्हां ताईं पेश करियूं। सो यकीननि असांजा जेके बि महिमान हुजनि था, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो नालो आहे, उन्हनि हिकिड़ी महिनत कई आहे, उन महिनत खां पोइ उन्हनि जेको आहे न पंहिंजो नालो हिकिड़ो ठाहियो आहे, ऐं हर इंसान जंहिंखे जेकॾहिं 4 माण्हू सुञाणनि था त उनजे पोयां हिकिड़ी शइ हूंदी आहे, उन्हनि जी महिनत हूंदी आहे, उन्हनि जी कंसिस्टेंसी हूंदी आहे। सो चाहींदा आहियूं त हीउ जेको असांजो अंगण आहे हिनखे असीं पंहिंजे महिमाननि सां, उन्हनि शख़्सियतुनि सां ख़ूबसूरत बणायूं, ऐं माशाअल्लाह स्टूडियो ॾाढो भरियलु आहे, ऐं चाहींदासीं त जेके ॿिया महिमान आहिनि उन्हनि खे बि थोरी देरि खां पोइ असीं शामिलु कयूं। नाज़रीन, हिन ईद ट्रांसमिशन लाइ असां सां तावन कयो आहे मीज़ान बैठक चूरो चांहि ऐं ओरियो बिस्किट वारनि। सो हिन ट्रांसमिशन सां अॻियां वधूं था। सो टेलीफिल्म ख़ुशबू जो ज़िक्र पहिरीं कयोसीं, ॾिठीसीं। रफ़ीक साहब, अव्हां खां बि थोरो पुछणु चाहींदमि, अव्हां माशाअल्लाह स्टेज हुजे, स्क्रीन हुजे, अव्हां जो कमु बि इलाही ख़ूबसूरत आहे, कीअं ॾिसो था फिल्म्स खे हिन टाइम में? जेकॾहिं तव्हां सम्झो था जेकॾहिं का मूवी ठहणु खपे त कीअं हुजणु खपे? ॾिसो, फिल्म आहे इंडस्ट्री पूरी वर्ल्ड में, उहा डेवलपमेंट केरु कंदी आहे? गवर्नमेंट कंदी आहे। इंडस्ट्री हमेशह गवर्नमेंट ठाहींदी आहे। असां वटि फिल्म जे नाकामीअ जो सबबु बि गवर्नमेंट ॾांहुं वञे, सिनेमास खे ख़तमु कया, ठीकु आहे। हाणे फिल्म तॾहिं ठही सघे थी जॾहिं गवर्नमेंट सिनेमास ठाहे, टैक्स माफ़ करे, जेको असांजो प्रोड्यूसर हूंदो आहे, जेको इन्वेस्टर हूंदो आहे न, उनखे फैसिलिटीज़ ॾियणु खपनि, ठीकु आहे। सिनेमा हुजे, टैक्स ख़तमु कजे, प्रोड्यूसर जेको आहे उनखे सपोर्ट कजे, जेको पैसा थो लॻाए। असां वटि राइटर मौजूदु आहिनि, असां वटि ज़बरदस्त डायरेक्टर मौजूदु आहिनि, कंहिं शइ जी खोट कोन्हे। इशूज़ त इहे ई आहिनि जनरल, रोज़ तव्हां वटि कहाणी आहे, पैसा ॾियो तव्हांखे लाजवाब स्क्रिप्ट मिलंदा रहंदा, छो त हर शख़्स कहाणी आहे, हर शख़्स कहाणी आहे, जी हा, ठीकु आहे। हाणे हिन वक़्तु थियो ईअं आहे त इंफॉर्मेशन डिपार्टमेंट अरबे रुपया आर्ट कल्चर जे प्रमोशन लाइ अरबे रुपया रखिया, ठीकु आहे। सिंध जी ॻाल्हि थो करे, 2 साल के ख़बर कोन पई, उहे प्रोजेक्ट 10 करोड़ 15 करोड़, यानी कल्चर सिंध जो पेश करिणो आहे, अहिड़नि गैरनि माण्हुनि खे ॾिना विया, नाला खणणु मुनासिब कोन सम्झो। सही पिया चओ, हा हा, सही ॻाल्हि आहे। उहे पैसा 2 साल ईअं खपिजी विया। हाणे थोरो 2 सालनि खां पोइ थोरो इहो पब्लिक में अची वियो आहे त 10-15 करोड़ हिकिड़े माण्हू खे ॾेई फिल्म ते कमु शुरू थियो आहे। असीं ख़ुशि आहियूं त इहो कमु थिए, ठीकु आहे न, अवेयरनेस अचे। शाह साईं जूं सूरमियूं फिल्म जे सूरत में जेकॾहिं अची वञनि ऐं गवर्नमेंट उनखे उहा फैसिलिटेट करे त ॾाढो सुठो आहे। हाणे साॻी तरह हिन साल मरियम नवाज़ यानी पंजाब गवर्नमेंट 2 अरब रुपया रखिया आहिनि, हुन फिक्स कया आहिनि, फी डायरेक्टर खे 3 करोड़ रुपया, ठीकु आहे। उहो महिनत करे ठाहींदो, सुभाणे सिनेमा में लॻंदी, जेकॾहिं फिल्म बिज़नेस करे थी त उन प्रोड्यूसर उन डायरेक्टर खे 20% ॾिनो। असां वटि इहा पॉलिसी कोन्हे सिंध में, पर हुननि इहा रखी आहे, यानी कि डायरेक्टर दिलचस्पी वठंदो, पैसा हुनखे गवर्नमेंट ॾिए पई, सुठे खां सुठी शइ ठाहींदो ऐं उहा हली पवंदी त हुनखे 20% मिलंदो। असां वटि सभु इनबॉक्स, असां वटि जेके शयूं ठहनि थियूं लाइब्रेरी में नज़र कोन थियूं अचनि, अरबे रुपया असांजा
सिंध गवर्नमेंट लगाया बि आहिनि, अलाए कंहिंखे मिलिया आहिनि इहे प्रोजेक्ट। सो जिन जो कमु हुजे, जेके कम उन्हनि वारा खे खणी अचो न। उन्हनि खे तव्हां प्रमोट कयो। जीअं पंजाब में थिए पियो, कम वारा माण्हू आहिनि, जेके सीनियर माण्हू आहिनि, जिन सही कमु ॻाल्हि। कयो आहे, जिन जो कमु कयल आहे, उन्हनि खे तव्हां अच्छा, पैसा सिंध गवर्नमेंट रखिया आहिनि अरबे रुपया। इहे जेके प्रोजेक्ट मिलिया आहिनि, सची तव्हांखे ॿुधायां, अहिड़ो हिकिड़ो बि सिंधी स्पीकिंग कोन्हे जंहिंखे 5 करोड़ 10 करोड़ मिलिया हुजनि। कुझु फीमेल्स आहिनि, कुझु छोकिरियूं आहिनि जिन खे इहे प्रोजेक्ट मिलिया। अच्छा, मां थोरो पुछणु चाहींदमि इसरार साहिबु, तव्हां सां थोरो मां चाहींदसि हिन ते ॻाल्हायो। असां सिंधी जॾहिं आर्टिस्ट जी ॻाल्हि कंदा आहियूं, हैदराबाद जो बि एॾो आर्ट्स काउंसिल जो हिकिड़ो इशू हो सभिनी जे साम्हूं, ऐं तमामु इहे सभु शयूं जेके असीं ॾिसूं था, ऐं सम्झो था त यूनाइटेड थियण जी ज़रूरत आहे। उन सिंधी आर्टिस्ट खे हिकु पेज ते अचण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु। आर्टिस्ट जेसिताईं हिकु पेज ते न ईंदो तेसिताईं सुधारो न ईंदो। हा, ठीकु आहे। जी हा, हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई आर्ट्स काउंसिल जी, जी जी, आर्ट्स काउंसिल त हर आर्टिस्ट जी ख़्वाहिश आहे। असांजी त सालनि खां ख़्वाहिश हुई आहे त आर्ट्स काउंसिल ठहिणु घुरिजे। सॼी सिंध में आर्ट्स काउंसिलियूं ठहियूं आहिनि, एक्टिव आहिनि, कमु कनि पियूं। हैदराबाद में बि ठहिणु घुरिजे, ठही बि ठीकु आहे, पर उन हिसाब सां पोइ हू कमु न करे सघी जंहिं हिसाब सां हुनखे कमु करिणो हो या करे हा। पोइ छाजे करे उहे कुझु ग़लतियूं आहिनि, कुझु उन में शयूं आहिनि, सही त उहा ई ॻाल्हि तव्हां वारी त असां आर्टिस्टनि खे हिकु थियणो हिकु पवंदो, पेज ते हिकु एटलीस्ट पेज ते अचणो पवंदो। जी हा, ठीकु आहे। कसर खाइणी पवंदी, जी हा, जी हा। कसर खाइणी हू पवंदी। चवंदा आहिनि न, हिकिड़ो माना मिसाल जेकॾहिं ॾिजे त असां घर में माना वॾे खां जेकॾहिं का शइ अप्रूव कराईंदा आहियूं त बाबा हीअ शइ खपे, मां ॿी ॻाल्हि कंदमि, भेण ॿी ॻाल्हि कंदी, फलाणो ॿी ॻाल्हि कंदो, बाबा चवंदो बाबा खणो पंहिंजो प्लान, मां न कंदुसि हिन ते, मतिलबु एग्री मां न थींदुसि, कंहिंजी ॿुधां। त उहो जेको आहे न हिकु पेज ते अचणु ॾाढो ज़रूरी आहे। अच्छा भला जेको आहे सो डायरेक्टर साहिबु गाइड कंदा रहनि पिया, सो वक़्त जूं घणियूं वधीक इजाज़त ॾियनि कोन पियूं। आख़िर में अव्हां खां मैसेज वठंदासीं, रफ़ीक साहिबु छा मैसेज ॾींदव, पोइ इसरार साहिब खां मैसेज वठंदासीं। जी भलारी ईद, जी, ख़ुशियुनि जी ईद। वाह वाह, बसि सभु असां गॾु हुजूं, हा हिक ॿिए जी इज़त कयूं, जी, ग़रीब मिसकीन माण्हू जी मदद कयूं। बिल्कुलु बिल्कुलु, बसि आहे सही, जेका जेतिरी जंहिंजी हैसियत आहे, असां पंहिंजे पाड़ेसीअ खे, असां पंहिंजे बिरादरी जेके आर्टिस्ट खे, के ग़रीब मिसकीन माण्हू पे हथ रखूं। ज़बरदस्त, बसि इहा ई तमामु सुठो, इलाही ख़ूबसूरत मैसेज असांजे व्यूअर्स ताईं रफ़ीक इसानी साहिब जिन जो पहुतो आहे। तव्हां आयो, तव्हां वक़्तु ॾिनो, तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां मां ऐं मुंहिंजी इंटायर टीम। जी इसरार साहिबु, छा मैसेज हूंदो? मैसेज इहो ई आहे, प्यार मोहबत, ज़बरदस्त, अमन हा, ऐं क़ुर्बानी जी ईद आहे। त क़ुर्बानी उहा सवेल जेका ॻाल्हि थी, सिर्फ़ु क़ुर्बानी सिर्फ़ु जानवर जी न आहे करणी, पंहिंजी अना जी, पंहिंजनि तबियतुनि में जेके बुग़्ज़ आहिनि असां उन्हनि खे ख़तमु कयूं, त इन्हनि शयुनि खे ख़तमु कजे त को सुधारो अची सघे थो प्यार मोहबत सां। तमामु सुठो मैसेज इसरार लगारी साहिब अवां ॾिनो असांजे तमामु व्यूअर्स ताईं मैसेज। आख़िर में साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद। वाह वाह, ज़बरदस्त। मां इलाही शुक्रगुज़ार आहियां ॿिन्हिनि महिमाननि जी, तव्हां आयो, तव्हां असांखे टाइम ॾिनो, हिकिड़ी ख़ूबसूरत ट्रांसमिशन में अव्हां जो जेको हिसो जहिड़ो ॾाढो ख़ूबसूरत रहियो। नाज़रीन, हलूं था ईद उल अज़हा, वॾी ईद ऐं खोड़ सारियूं ख़ुशियूं, ऐं यकीनन पूरो ॾींहुं तव्हां जेको आहे सो ॾाढा मसरूफ़ रहिया हूंदव। वॾी ईद चवंदा आहियूं न त मुंहिंजे ज़हन में हिकदमि इहा ॻाल्हि ईंदी आहे, क्लिक थींदी आहे त कम बि वॾा हूंदा आहिनि, मतिलबु घर में क़ुर्बानी ऐं गेस्ट अचनि वञनि था, ऐं उनखां अलावा ख़ासि तौर ते जेके मतिलबु असां गर्ल्स ऐं लेडीज़ उन्हनि जे किचन में जेको आहे न अचणु वञणु ज़रूरु हूंदो आहे, कमकार पिया थींदा आहिनि, ऐं पोइ वरी तयारु थियणु, फैमिली मेम्बर्स सां गॾु वेहणु या काॾे वञणु थिए थो त उहा बि एक्टिविटी ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे। अच्छा, ईद ट्रांसमिशन लाइ असां सां ताउन जेको मौजूदु आहे उहो मौजूदु आहे मीज़ान बैठक चूरो चांहि जो ऐं ओरियो बिस्किट वारनि जो। ईद जी जॾहिं ॻाल्हि थिए थी त पोइ चांहि ऐं बिस्किट जी ज़रूरु ॻाल्हि थींदी आहे। सो चांहि ऐं बिस्किट खां सवाइ माना असां सिंधी माण्हू असां वटि को गेस्ट अचे ऐं हुनखे छॾियूं, ईअं माना मुमकिन ई न हूंदो आहे। असांजा मुआज़िज़ महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि। फिदा हुसैन शाह साहिबु, ईद जो ज़िक्र जॾहिं बि थींदो आहे पोइ नंढी स्क्रीन हुजे वॾी स्क्रीन हुजे, असांखे मूवीज़ ज़रूरु नज़र ईंदियूं आहिनि। फहद मुस्तफ़ा जी न्यू मूवी टेलर्स तव्हां सां सभिनीनि ॾिठा आहिनि, छा चवणु चाहींदो जॾहिं टेलर्स ॾिसो था ज़ुम्बीज़ जा? ॾिसो, हाणे पाण डिजिटल दुनिया ॾांहुं वञी रहिया आहियूं जी, त असांजा स्किल्स, असांजूं सलाहियतूं उन हद ताईं पहुचणु घुरिजनि। ठीकु आहे, तव्हीं आर्टिस्ट चयो, अदी दीबा खे ख़बर आहे त रुबीना अबड़ो जी शाइरी जेकॾहिं ॻाइणी आहे
त उन में कहिड़ा आलाप कहिड़ी रम्ज़ हणणी आहे, ठीकु आहे। न त बि रुबीना अबड़ो जहिड़ी शाइरा खे जस्टिफाई कीअं करे सघंदो। बिल्कुलु होॾां अदीज़ाइदा वेठी आहे, अदीज़ाइदा जॾहिं को तइलीमी या औरतुनि ते गुफ़्तगू कंदी आहे त संदसि ॾात जेका आहे सा ख़ुदि ॻाल्हाईंदी आहे उन्हनि जे टैलेंट लाइ। त इहो जेको एक्सप्लोर पाण करियूं था, मसलन केन्स ते तव्हां पंहिंजूं पाकिस्तानी पोपरियूं ॾिसो पिया था त केन्स में बि हुननि पंहिंजी उहा स्टेबिलिटी क़ाइमु रखी आहे। एंड आई एम रियली प्राउड टू से दैट पाकिस्तान जे अदाकारनि में उहा शइ आहे जेका ऑन द स्पॉट तव्हांखे क्लिक करे थी। सही। ऐं जेका सॼी दुनिया में क्लिक थिए थी उहा ई शइ आहे। अयाज़ मेलो में आऊं जॾहिं अदी दीबा जे गाने ते नचंदो आहियां त मूंखे लॻंदो आहे त सॼी दुनिया मुंहिंजे हथ में आहे। ऐं यकीन करियो त जिते जेसि ताईं अवांजी उहा परफॉर्मेंस ॾिठी वञे थी त उनखे एतिरो साराहियो थो वञे। मूंखे ऐं वरी बि चवंदुसि त फ़ैज़ मुस्तफ़ा उहो कुझु करे ॾेखारियो आहे। भले शान वेठो उतां ॻाल्हियूं करे, पर हुमायूं सईद ऐं फ़ैज़ मुस्तफ़ा जी पंहिंजी स्टेबिलिटी ऐं मार्केट आहे। मार्केट में उहो माण्हू विकामजनि था। हा इहो त आहे। ज़ोंबीट मां असांखे वॾियूं उमेदूं आहिनि। ऐं उन खां पोइ फरहन सईद ऐं ममा शिजफर जी फिल्म आहे लवदी सो, पंजाबी आहे, असांखे पंजाबीअ सां प्यारु आहे, उहा बि ॾिसंदासीं। ऐं हिन ईद जी जेका ख़ुशी आहे तंहिंखे वधीक महकाईंदासीं। सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। अच्छा अदी दीवा, भला कॾहिं ईअं थींदो आहे टाइम कढंदा आहियो मूवीज़ वग़ैरह ॾिसण जे लाइ या पंहिंजी फैमिली सां हस्बैंड सां सिनेमा वञणु? जी जी अदी, इहे ॻाल्हि आऊं तव्हांखे ॿुधायां त जॾहिं नंढा हुआसीं त सिनेमा घर हूंदा हुया। जी हा। ऐं महीने में 2 हफ़्तनि में या महीने में हिकु दफ़ा ज़रूरु वञणु थींदो हुयो। ऐं ओॾी महिल असांजी वॾी भेण असांजी क्रिकेट टीम जी सॼी सरवाण हूंदी हुई ऐं उहा असांखे वठी हलंदी हुई त बाबा कॾहिं पंजाबी फिल्म लॻी पई आहे, कॾहिं शबनम नदीम जो दौरु हूंदो हो। ओॾी महिल इलाही नंढी हुअसि, 8 सालनि जी 9 सालनि जी हुअसि, त शबनम साहिबा जूं ऐं नदीम जूं मूवीज़ केॾियूं लाजवाब हूंदियूं। अच्छा, असांजे पैदा थियण खां अॻे जूं मूवीज़ हुयूं, पर मतिलबु हलंदी रहियूं न, हलंदी रहियूं हर दौर में। त वेंदा हुआसीं सिनेमा ते, ॾिसंदा हुआसीं। ऐं मूंखे शौक़ु जेके आउं ॿुधायां, मूंखे ओल्ड जेके मूवीज़ आहिनि उन्हनि जो इलाही आहे, जंहिंमें दिलीप कुमार साहिब खे आउं इलाही पसंदि कंदी आहियां ऐं अमिताभ बच्चन साहिब, राज कपूर। ओ जॾहिं मां सम्झां थी तव्हां घणो फोकस्ड त उहो ओल्ड म्यूज़िक ते हूंदो। हा, ओल्ड इज गोल्ड हमेशा ॾिसण वणी। ऐं अॼु बि आउं ॾिसंदी आहियां न अमिताभ जी का मूवी या दिलीप जी या राज कपूर, मतिलबु जेके चंद नाला आहिनि जिन्हनि इलाही महिनत कई आहे, राजेश खन्ना साहिबु, त मूंखे ईअं लॻंदो आहे त कल्ह जी ॻाल्हि आहे। हर दौर में उहे फिल्म्स जेके पुराणी मूवीज़ आहिनि उहे नयूं आहिनि, हर दौर में एवरग्रीन, असांजे दौर जी फिल्मूं आहिनि, असांजे दौर जा हीरो आहिनि। बिल्कुलु। अच्छा, असां उन दौर में पैदा बि कोन थियासीं। असांजे माउ पीउ न, असांजे नाना ऐं नानी जे दौर जूं इहे फिल्मूं आहिनि, पर असां जॾहिं ॾिठियूं त ज़ाहिर हर दौर में हलंदी रहियूं ऐं शानदार। कोई ॻाल्हि न त कमु जेकॾहिं ख़ूबसूरत आहे त पोइ उहो जेको आहे न हर दौर में हले थो। ऐं उन दौर में जेको कमु थींदो हुयो, जेके सॉन्ग्स ठहंदा हुया, जेके डायलॉग्स हूंदा हुया, हीरो हीरोइन हूंदा हुया, जेके जंहिं फज़ीलत सां उहो कमु कंदा हुया, जंहिं शराफ़त सां, ऐं केॾो ज़बरदस्त अदा दौर हूंदो हुयो। अच्छा अदी दीबा, पाण वधीक इन हवाले सां ज़िक्र कयूं था, गुफ़्तगू कंदा हलूं था, पर पहिरीं तव्हां खां कुझु ॿुधंदासीं। माइक तव्हांजो इंतज़ारु करे पई ऐं असीं बि ॿुधण जे लाइ इंतज़ारु ज़रूरी आहे। बिल्कुलु। अचो अचो सभु वधी वधी कयूं था पाण में बधी बधी, कयूं था पाण में बधी बधी। अचो अचो सभु वधी वधी कयूं था पाण में बधी बधी, कयूं था पाण में बधी बधी। सुर न
बधी बधी अचो अचो सभु वधी वधी कयूं था पाण में बधी बधी कयूं था पाण में बधी बधी पाण में बधी बधी अचो अचो सभु वधी वधी कयूं था पाण में बधी बधी कयूं था पाण में बधी बधी त मिलणी आहे वाग सोलंगी मुस्तफा थियो सुजाग नेठ त मिलणी आहे वाग मेलो बींदो त मची मची कयूं था पाण में बधी बधी अचो अचो सभु वधी वधी कयूं था पाण में बधी बधी पाण में बधी बधी वाह वाह जबरदस्त जबरदस्त इलाही मज़ो अची वियो इलाही ख़ूबसूरत ऐं असां जेको आहे सो हिन वक़्तु अॻियां वधूं था असां इंजॉय कंदासीं गॾिजी असांजी औताक ईद स्पेशल हिन वक़्तु असां जेको आहे न ॾिसणु वञूं पिया ऐं हुनजी रिकॉर्डिंग बि ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे सो असांजी औताक प्रोग्राम अरेंज कयो वेंदो आहे कचहरी ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे फिदा हुसैन शाह साहब लास्ट में तव्हां खां मां मैसेज वठंदसि ऐं तव्हां बि असांजी औताक में शामिल थी चुका आहियो मां चाहींदसि उन वारे सां बि थोरो ॻाल्हाइजो ऐं सम्झा थो त इहो सॼो काज जेको आहे मेहरान TVS हैदराबाद में जी सिंधी फनकारनि खे उत्साहण लाइ बिल्कुलु पर सभु अची विया हुन में इंटेलेक्चुअल्स आहिनि राइटर्स आहिनि लेखक आहिनि ॾाढा धणी आहिनि जी ऐं चंगु वॼाइण वारे खां वठी जेके असांजा साज़िंदा हूंदा आहिनि जी तव्हीं उन्हनि खे बि साराहींदा रहंदा आहियो उत्साहींदा रहंदा आहियो जी मुंहिंजे चवण जो मक़सदु त असांजो मुर्तज़ा औताक में जेॾी महिल ईंदो आहे त मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि जी वैरायटी असीं ॾिसंदा आहियूं इहा कॉकटेल जेका आहे सा असांखे ॿुधाए थी त असीं सतरंगा आहियूं ऐं शाह लतीफ़ जे सुरनि वांगुरु असां में केॾी वैरायटी आहे उन्हनि मां असीं जेके लाभ हासिल करियूं था उहो असांजी सॼी केमिस्ट्रीअ में एब्ज़ॉर्ब थियो थो वञे ऐं मूंखे लॻे थो त अहसास जी गिटी केॾी ख़ुशबूदार थी पवे थी जेॾी महिल असीं चऊं था असीं सिंधी आहियूं ऐं असीं मुस्लमान आहियूं शुक्र अल्हम्दुलिल्लाह ऐं निमाज़ में सुभानअल्लाह व बिहम्दी 300 दफ़ा बि पढ़ंदो तव्हांखे अॼोके ॾींहं ते तमामु घणो सवाबु मिलंदो ऐं उन सां गॾु असीं रूहानी तौर ते ब्लेस्ड आहियूं असांजा जेके सूफ़ी असांजा जेके औलिया बुज़ुर्ग जेके आहिनि जे बाबा बुल्ले शाह आहे त उन सां कुर्ब आहे दाता गंज बख़्श आहे त उन्हनि सां कुर्ब आहे इमाम बरी आहे साईं असांजो शाह लतीफ़ सुहिणो आहे सखी हाशिम शाह बादशाह मटियारीअ वारा आहिनि त इहे सभु दुआ आहे ऐं असांजी जेका दात आहे उन में बि शाह लतीफ़ जे शाइरीअ जा जेके इदराक गॾियल आहिनि उहो ई पस मंज़र में वरी उभरियो अचे असीं जेॾी महिल परफॉर्म करियूं था जेॾी महिल असीं माण्हुनि खे ॿुधायूं था त असीं कहिड़ी सिंधी क़ौम जा फ़र्द आहियूं त उहा सॼी जमालियात असांखे पंहिंजे इर्द गिर्द महसूसु थिए थी ऐं उन में वधीक असीं मशहूरु थियो था वञूं तमामु सुठो लास्ट में छा मैसेज ॾींदव इन शॉर्ट असांजे तमामु व्यूवर्स जे लाइ ईद जे हवाले सां तव्हांखे हथ ॿधियो थो चवां
महिरबानी करे नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि तां विड़ो न जेके रुठल हुजनि क्या बात तिन जे घर में वञी परचायो वाह वाह ऐं ज़बरदस्त मानी जेका ठाहियो सा पंहिंजे पाड़े वारनि खे ॾियो त कुर्ब जो उहो रिश्तो संग वधे थो ऐं हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चयो त पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो सो इन ॾींहं ते ख़ासि करे असांखे पाड़े वारनि जो ख़्यालु रखणो आहे ऐं हिकिड़ा सुठे कल्चर जा सुठियूं वाइब्स असीं पैदा करियूं जिन में असांखे पॉज़िटिव ख़ुशबू अचे मस्बत उञाण हुजे असांजो वहिंवार सॼो उन ॻाल्हि खे केमिस्ट्रीअ वांगुरु पकड़े छॾे ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही सुठो इलाही ख़ूबसूरत मैसेज तव्हांजो असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुतो सैयद फिदा हुसैन शाह साहिबु तव्हांजी महिरबानी ईद ते तव्हां आया हो ऐं हिन मंच ते तव्हांजी अपीयरेंस ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हियूं असांजे नाज़रीन ताईं पहुतियूं नाज़रीन अॻियां वधूं था ऐं गर्मियूं तमामु घणियूं आहिनि नो डाउट डेफिनेटली असांखे जेको आहे न पोइ एडजस्ट ज़रूरु थियणो पवे थो ऐं यकीननि तव्हां जेको आहे न पंहिंजा कमकार करे हींअर सुकून सां तव्हां घर में वेठा हूंदा ऐं हीअ जेका ट्रांसमिशन आहे मेरा टेलीविज़न जे तरफ़ां अवां ताईं पहुचाई वञे पई नाज़रीन साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक चूरो चांहि ऐं ओरियो बिस्किट वारनि जो महिमान मौजूदु आहिनि अच्छा अदी ज़ाहिदा जेकॾहिं ॻाल्हि कयूं था मैडम घर में छा फरमाइश थींदी आहे ईद ते सभ खां घणी त हीअ खाइणो आहे या ईअं चयो वञे मम्मा हीअ तव्हांजे हथ जो ई खाइणो आहे जी पहिरें त सुबुह जो खीरणी असां ज़रूरु ठहंदी आहे नाश्ते में जेसिताईं सही थिए पहिरें लिस्ट खीरणी हुजे चांहि सां खीरणी खाईंदा आहिनि उन खां पोइ मंझंदि जो बिरयानी हूंदी आहे विच में असां वरी जेका उहो हूंदी आहे जीरा वीरा जी 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 अच्छा मैडम माना इहे प्रैक्टिसिस त हर घर में ई आहिनि न माना भला अदी तव्हां सां फरमाइश थींदी आहे त तव्हांजे हथ जो ई खाइणो आहे ऐं हीअ स्पेशल डिश खाइणी आहे मुंहिंजे हथ जो हर ॾींहुं खाइणो आहे हर ॾींहुं ईद ते कुझु त स्पेशल हूंदो न ईद ते स्पेशल गोश्त ई हूंदो आहे हस्बैंड मुंहिंजो जेको आहे वीचारो कोऑपरेटिव आहे चवंदो आहे त बाबा होटल मां घुराए वठि थकिजी पई आई पर होटल जी मानी जॾहिं घुराईंदा आहियूं त शाम ताईं उअं ई पई हूंदी आहे अच्छा पोइ ॿार हथ न विझंदो आहे होटल जी मानी न खाइणो आहे असांखे अम्मी असांखे घर जो ठाहे ॾे असांजा पेट ख़राब था थियनि ऐं असांखे ज़ाइको नथो वणे होटल जो इहा त इलाही सुठी ॻाल्हि आहे माना असां वटि न हिते हिन स्टेज ते हमेशह मूंखे बि आदत पइजी वई आहे त जेसिताईं हथ सां न कुकिंग कंदसि मूंखे सुकून न ईंदो सही हिकिड़ी नेचुरल ॻाल्हि आहे त बसि हथ सां करिणो आहे उन में असांखे उहे खाइणो आहे मासियूं बि रखियूं पियूं आहिनि सभु कुझु आहे पर मासियूं बसि अलाह साईं सभु ख़ुशि रखे पर वरी कंहिंजे हथ जी वणाई कोन थी ॻाल्हि अच्छा मैडम भला ईअं कॾहिं कॾहिं दिलि तव्हांजी पाण चवंदी आहे त अॼु भला थोरो पाण कुकिंग करे वठां थी छो त उहा प्रैक्टिस त हिकिड़ो पूरी हमेशह गॾु रहे थी पोइ छा कंदा आहियो सही ॻाल्हि ॿुधाए मुंहिंजी पंहिंजी बि दिलि न चवंदी बसि हाणे कमु कराइणो आहे बसि इहा दिलि चवंदी आहे कयोसीं एॾो कुझु ठाहियोसीं एॾो कुझु पचायोसीं हाणे आराम जो टाइम आहे हाणे जो हथ कढी छॾिया बसि बाबा हाणे अच्छा घर में न्याणियूं वग़ैरह पंहिंजी हुजनि न अगरि त पोइ मां खे परवाह कोन्हे न्याणियूं वॾियूं आहिनि त पाण ई किचन संभाले वठंदी मां सुती पई हुजे न सुती न पई हूंदी आहियां अच्छा सुम्हण जो न आहे त कोई सुती पई हुजे माना रेस्ट कयूं निंड मुंहिंजी फिटल हूंदी आहे फजर खां पोइ नमाज़ खां पोइ टेंशन वॾे खे हूंदी आहे घर जो वॾो हूंदो आहे उनखे टेंशन हूंदी आहे भले केतिरो सुपरविजन आहे भाई वो पूरी सुपरविजन असांजी हवाले आहे सॼी ॻाल्हि जेका आहे न हक़ीक़त में प्रैक्टिस जी ई आहे न शुरूआत खां जीअं माण्हू रहियो आहे त पोइ देरि ताईं अम्माऊं सुम्ही कोन सघंदियूं आहिनि दौर हूंदो मां मच्छी पली या मच्छी साग ॾाढा ठाहींदी हुयसि ऐं शौक़ सां सभु खाईंदा हुआ ऐं हाणे जेको दौर अची वियो आहे त मां चांहि जो कप बि न ठाहींदी आहियां मां चवंदी आहियां मूंखे चांहि कोई ॿियो ठाहे सही ॾुखी लॻंदी आहे जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे न हाणे छॾे ॾिनो न न इहो सुठो था कयो ज़बरदस्त आहे हा हा इहो सही आहे हेॾी महिनत कईसीं इहो न ख़बर अथव मां असल में इन जे लाइ चवां बि सही कयो था त इहो असांजी अम्मियुनि ॾे बि पैगाम वञे त अम्मियूं हाणे थोरो रेस्ट कनि ज़रूरी न आहे हर दफ़े किचन में जेको उन्हनि जी ज़िमेदारी आहे हर मां में आदत आहे त वेहणो न आहे लख माण्हू कमु करण वारा हुजनि न पर तव्हांजो ज़हन हलंदो बाबा सही पिया चओ अच्छा असां वटि जेको आहे सो शाहनवाज़ सोलंकी साहिबु मौजूदु आहिनि बकर किराए जो भला इहो कीअं बकर वरितो अथव किराए जो इहो भला थोरो टिप्स ॾिजो असांजे व्यूअर्स खे बि असल में हिन में ॿुधायो त ईद जे हवाले सां मज़ा ई प्रोग्राम हूंदा आहिनि त जीअं पब्लिक इंजॉय करे ख़ुशियुनि जो ॾींहुं हूंदो आहे पोइ हुन में ईअं थिए थो त मुंहिंजो जेको किरदारु आहे की हिकिड़े कंजूस जो ॾसियो वियो आहे त मां घर में ख़र्च करण जे लाइ खां लवायां थो माना औरतुनि जूं जीअं फरमाइशूं अक्सर थींदियूं आहिनि त हूअ बकरे जी फरमाइश करे थी त को वॾो को सुठो बकरो माना वठो हिन ईद ते क़ुर्बानी कयूं पर मां लवायां थो त न वठां पैसा बचायां पोइ थिए ईअं थो त
मां कंहिं कासाई सां डील कयां थो अच्छा त हाणे मूंखे ॿकरो को किराए ते ॾे जेको राति जे पेट में वरी पोइ तूं मुंहिंजे घर मां चोराए वञजांइ तव्हां सस्पेंस न टोड़ियो असांजे व्यूअर्स जो उहो कुझु त ॾिसनि न अच्छा जी असां पोइ उन में ईअं थियो त अहिड़े तरीक़े सां हुनखां किराए ते मां सही वठां सही ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा माना हूअं रियल लाइफ में बि थींदी आहे कॾहिं कंजूसी थोरी माना न रियल लाइफ मुंहिंजी तमामु चेंज आहे अच्छा छो त सही जीअं बि जेतिरो जंहिंखे ॾिजे थो न कुदरत जी तरफ़ खां ओतिरो वधीक मिले थो ऐं मां जो इन शइ ते यकीन हूंदो आहे त जेतिरो बि माण्हू ख़र्च करे ख़ासि करे जेकॾहिं कंहिं सुठी शइ जे लाइ सुठे मक़सद लाइ तव्हां ख़र्च कंदव त उन खां ॿीणा टीणा पंजोणा तव्हां नो डाउट ईअं ई आहे अदी ज़ाहिदा भला जेकॾहिं कंहिं ॻाल्हि खे मिस कंदा आहियो ईद जे ॾींहं ते स्पेशली त उहो छा हुजे थो ईद ते असां पंहिंजे नंढपण जूं ॻाल्हियूं ई कंदा आहियूं माना असां पंहिंजे दौर खे त यादि कयूं था न जी हाणे ईद जो ॾींहुं जॾहिं अचे थो त हर ईद मां समुझां थी अॻियां सुरंदी थी वञे असांजी ज़िंदगीअ सां गॾु जीअं असांजी ज़िंदगीअ जा ॾाकिया अॻियां वधंदा था वञनि त ईद जा ॾींहं पंहिंजे गुज़रंदा था वञनि ऐं पोइ वरी जॾहिं असां पोयुनि ॻाल्हियुनि सोचण जो ईअं चवां त एतिरो घणो वक़्तु बि नथो मिले जो हर वक़्तु वेही असां उहे सोचूं उहे ॻाल्हियूं कयूं पर ईद ते वरी हाणे जेका असांजी सोच थी वई आहे पाण खां वधीक पंहिंजे औलाद जो था सोचूं पंहिंजे ॿारनि जो था सोचूं हाणे ईद लाइ बि जेकॾहिं सोचींदासीं त ॿारनि जा कपिड़ा सोचींदासीं घर में महिमान ईंदा उन्हनि जो सोचींदासीं ये उज़ई वारी ईद आहे त उन ते वरी जीअं उज़ईअ जो सोचींदासीं हाणे मतिलबु असांजी सोच पहिरें खां हाणे खां बदिलिजी वई आहे इन में वक़्त जो चकर आहे वक़्त जो चरखो हिकिड़ो फिरियो आहे ऐं उहा ज़िमेदारियुनि जो जेको मथां हिकिड़ो बोझ हुजे उहो हाणे मथां वधियो आहे त असांजे दिमाग़ में उहे ॻाल्हियूं थियूं फिरनि जे तव्हां चओ त दीबा हाणे नथी हणे मेहंदी नथी हणे दीबा सैर त हाणे दीबा सैर खे पंहिंजी मेहंदीअ जो एतिरो फिक्र न हाणे नंढड़ी आहे न मुंहिंजी उनजी मेहंदी जी फिक्र हूंदी आहे फिक्र हाणे चवंदी आहे त अम्मी ईद कॾहिं थी अचे अञा 3 ॾींहं पिया आहिनि पोइ पहिरीं कोन मेहंदी वेठी रखंदी अञा एतिरो टाइम आहे पर पाण नंढपिण में जीअं त अदी जी ॻाल्हि ऐं ज़हमत कया थी अदी जी ॻाल्हि खां त उहे हाणे शौक़ु न रहिया आहिनि उहे ॻाल्हियूं ख़तमु थी वियूं आहिनि शादी खां पोइ त लाइफ ई चेंज थी वेंदी आहे जेसि ताईं माउ पीउ जे घर में हूंदा आहियूं उहे लाइफ ॿी हूंदी आहे बेफ़िक्री वारी हा माना नंढपिण माउ पीउ जे घर में वरी जवान थियणु वॾो थियणु उहे ॻाल्हियूं उहे जेके प्यार उहे जेके आज़ादी माउ पीउ जे घर में हूंदी आहे न शायदि मां चवां थी किथे न मिलंदी भले सौ सुख असांखे घर में मिलंदी पर उहा जेका असां बेफ़िक्रीअ जी निंड कईसीं न उहा पंहिंजे वालिदैन जे घर में बिल्कुलु अच्छा कुदरत हर इंसान खे हिकिड़ो वक़्तु ॾिए थी असांखे बि उहो वक़्तु मिलियो नंढपिण मिलियो जवानी मिली ऐं पोइ वरी हे दौर बि अची वियो असांजो अञा घणा कुराड़ा त न थिया आहियूं पर वरी बि थोरी ओल्ड एज थी विया आहियूं हाणे ओल्ड एज में अची विया वञण घुर्जे बि न ओल्ड एज में जेका शइ जीअं महसूस कबी आहे न अहिड़ा न आहियूं जो मतिलबु कि जे सहारे सां अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से कंहिंजो मुताज बि न करे आमीन आमीन पंहिंजे हथनि सां माण्हू त इहे ॻाल्हियूं बि असांजे ज़हन में पर मैडम उहा साइकोलॉजी चवे थी न त असीं जेको महसूस करियूं था उहा शइ ई असांजे साम्हूं अचे थी त जीअं मतिलबु को एक्शन हूंदो आहे त उनजो रिएक्शन हूंदो आहे त ज़हन बि जंहिं अंदाज़ में शयुनि खे ॾिसे थो तस्लीम करे थो त उअं ई हुजे थो तव्हां जेकॾहिं एक्सेप्ट करे छॾियो त हाणे त बाबा बसि ज़िंदगी ख़तम थी त ख़ुदि पाण खे बि बीमार सम्झंदसि चवां न हाणे बसि मां हाणे पूरी थी वियसि या छा त मां ख़ुदि पाण चयोसि बसि मां त हाणे कमज़ोर थी वई आहियां मां त हाणे बीमार रहण लॻी आहियां पोइ वधीक महसूसु करणु लॻंदसि पोइ भले जाईअ में थी हुजां या एग्ज़ैक्टली मैडम ईअं ई आहे अच्छा मैडम तव्हां लिखो बि था ऐं ॾाढे सुहिणे अंदाज़ में माशाल्लाह लिखो था शाइरी जो हींअर थोरो ज़िक्र करे पोइ असां ईद मुशाइरे जी तरफ़ अॻियां वधंदासीं शाइरी जॾहिं बि मतिलबु लिखियो आहे त छा ज़हन में हूंदो आहे शाइरी ख़ूबसूरत लफ़्ज़ आहिनि जेके इंसान खे कंहिं हिकिड़ी नई दुनिया में पहुचाए छॾनि था ईअं न आहे त को असांखे जॾहिं ज़हन में शाइरी अचे थी त असां ओॾी महिल पेन पनो खणंदासीं ऐं लिखंदासीं ईअं न आहे किथे बि कॾहिं बि असांजे ज़हन में को बि ख़्यालु अची सघे थो को माण्हू हलंदे घुमंदे असांखे सुठो लॻे थो कंहिंजो ॻाल्हाइणु वणे थो कंहिंजो उथणु वणे थो कंहिंजो हलणु वणे थो उहा बि असांजे ज़हन में ॻाल्हियूं अचनि थियूं ख़ुदा जी इहा ख़ूबसूरत जेका दुनिया आहे त शाइरी बि इन्हनि ख़ूबसूरतियुनि मां वजूद में आई आहे कॾहिं कॾहिं मां कुझु लिखंदी आहियां त ज़रूरी न आहे त मां ठही जुड़ी वेहां पंहिंजे टेबल ते पोइ लिखणु शुरू मां हेतिरा नॉवेल्स लिखिया आहिनि कॾहिं बि सोचे सम्झी वेही न लिखियो आहे हमेशह ज़हन में को इंसानु ॾिसंदी आहियां उनजी सोच बिल्कुलु ईअं थींदो आहे मुंहिंजा नॉवेल्स जेके आहिनि
त उन में तव्हांखे हर किरदारु उहो मिलंदो जेको मां अखियुनि सां ॾिठो आहे। सही सही। अच्छा मैडम भला कॾहिं मज़ाया शायरी ते कोन तव्हां थोरो सोचो? न बिल्कुलु, मां न लिखी आहे सही सही। अच्छा भला ॿुधणु छा घणो कंहिंखे पढ़ंदा आहियो, कंहिंखे ॿुधो अथव घणो? मुख़्तलिफ़ आहिनि राइटर्स, उन्हनि खे पढ़ियो बि अथमि, नॉवेल्स बि पढ़िया आहिनि, शाइरी बि पढ़ी आहे। ऐं शुरूआति मां शाह लतीफ़ खां कई हुई ऐं शेख अयाज़ खां कई, पर शाह लतीफ़ खे मां घणो पढ़ियो ऐं ॿुधो ऐं वणियो ॾाढो। तमामु सुठो, तव्हांजो कमु यकीनन इलाही ख़ूबसूरत कमु आहे। तव्हां ॾाढे सुहिणे अंदाज़ में लिखो था। ईद ख़ुशियुनि जो नालो, ईद पंहिंजनि जो नालो, ईद क़ुर्बानी जी हुजे त क़ुर्बानीनि जो नालो। ऐं क़ुर्बानी सिर्फ़ु इहा न हूंदी आहे त जानवर ॿधी असां जेको आहे न उनजी क़ुर्बानी करियूं था। हा, कंसेप्ट ॾाढो ख़ूबसूरत आहे, तमामु घणो ख़ूबसूरत आहे। उनखे सम्झण बि घुरिजे ऐं उनखे सम्झाइण बि घुरिजे। जॾहिं असां क़ुर्बानियूं करियूं था ऐं थींदो आहे कॾहिं कॾहिं माना डिफरेंट जेको आहे सो मसइला साम्हूं अची वेंदा आहिनि, पर जॾहिं पंहिंजा गॾु न हुजनि त उहा ईद कोन हूंदी आहे। सो सभ खां बहितर ॻाल्हि इहा आहे, सभ खां ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त अंदरि जी जेका आहे न उहा अंदरि में कुझु शयूं जेकॾहिं रहिजी वियूं आहिनि, जेकॾहिं को बुग्ज़ आहे, जेकॾहिं का अना आहे, किथे को प्रॉब्लम आहे, पहिरीं उनखे ब्रेक कयूं, पहिरीं उनखे ख़तमु कयूं, पहिरीं उनजी क़ुर्बानी कयूं। ऐं अलाह खे छा घुरिजंदो आहे? रब साईं खे असां मां कुझु कोन थो घुरिजे, अलाह खे असां मां कुझु बि न घुरिजंदो आहे, पर जेकॾहिं अलाह पाक असांखे इहा नेमत ॾिनी आहे, साहिब हैसियत जेकॾहिं बणायो आहे, जेकॾहिं असीं क़ुर्बानी करियूं था त पोइ उनजो पूरो पूरो जेको आहे न उहो हक़ बि अदा कजे। अक्सर पाण ॾिसंदा आहियूं आलाइशूं ॾिसंदा आहियूं, गंदगी ॾिसंदा आहियूं, कोशिशि कजे त उनजो बि ख़्यालु रखिजे। घर जे अॻियां जेकॾहिं क़ुर्बानी करियूं पिया त असां इहा कोशिशि कयूं त ईंदो वेंदो जेको आहे न सुभाणे परीहं ताईं उनखे को प्रॉब्लम न थिए, त सही तरह सफ़ाई करण बि असांजो ई कमु आहे। अच्छा, ईद जी ट्रांसमिशन लाइ असां सां ताउन कयो आहे मीज़ान, बैठक, चूरो चांहि ऐं ओरियो बिस्किट वारनि। ॾाढा ज़बरदस्त महिमान मौजूदु आहिनि हिन निशिस्तुनि ते तशरीफ़ फरमा आहिनि, सो उन्हनि जे तरफ़ अॻियां वधां थी मां। असां सां गॾु सिंध जी कोयल मौजूदु आहे, ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ अथसि, बेहद कमाल अंदाज़ में ॻाईंदी आहे ऐं जॾहिं बि जंहिं महफ़िल में मौजूदु हुजे अदी त उन महफ़िल जी सूंह बणिजी वेंदी आहे। मां चवां थी त हर दिलि ते राज कंदी आहे ऐं अदी जो आवाज़ ई एॾो ख़ूबसूरत आहे जो जंहिं बि ॿुधो आहे त उनजे दिलि में उनजो आवाज़ जेको आहे न हिकिड़ो पंहिंजो घर करे वरितो आहे। जी मां ॻाल्हि कयां पई दीबा सर साहिबा जी। मैडम तव्हांखे भली कार चऊं था। महिरबानियूं ताहिरा, अवांजा लख थोरा। थैंक यू सो मच। हमेशह मूंखे यादि कंदा आहियो। तव्हांखे बि मुबारकूं हुजनि ईद जूं ऐं शुक्रगुज़ार आहियां मेहरान टीवी जी जो हमेशह मूंखे यादि कंदा आहिनि ऐं हर ईद ते सभु कमकार छॾे आऊं हिते हाज़िरी ॾींदी आहियां। ईअं ई आहे, बिल्कुलु बिल्कुलु। ईद जूं तव्हांखे वरी मां खोड़ सारी मुबारकूं ॾियणु चाहींदमि। अवां सां ईद आहे, अवां जो ख़ूबसूरत आवाज़ असां सां गॾु आहे। यकीन अॼु जी ट्रांसमिशन ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे नाज़रीन ताईं पहुचे पई ऐं पहुचंदी। जी जनाब, उनखां अलावा असां सां गॾु आर्ट जो हिकिड़ो सुठो नालो मौजूदु आहे। जनाब, पाण असां उन्हनि खे डिफरेंट स्टेजिस ते ॾिसूं था, ॻाल्हाईंदे बि ॾिसूं था ऐं जॾहिं पंहिंजी रमज़ में हुजनि था त ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में इंजॉय बि कंदा आहिनि। मां ॻाल्हि कयां पई द वन एंड ओनली सैयद फिदा हुसैन शाह साहब। वालेकुम अस्सलाम। जी बिल्कुलु ठीकु, अल्हम्दुलिल्लाह। ईद जूं खोड़ सारियूं तव्हांखे मुबारकूं ॾियां। तव्हांखे मुबारकूं, सिंध वासियुनि खे मुबारकूं। वॾी महिरबानी। थैंक यू तव्हां आया आहियो ऐं अव्हां सां कचहरी थींदी, खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं। जी अदी दीबा, कीअं हूंदी आहे ईद भला? बसि जीअं सभिनी जी हूंदी आहे, सुठा कपिड़ा पाइण, तयारी करण, कुर्बानी ज़ाहिरा ख़ानदान में पंहिंजे घरनि में ॾेर भाउ चाचा मामा जेके मिट माइट हूंदा आहिनि, कुर्बानी थींदी आहे, गोश्त वग़ैरह ईंदो आहे, उनखां पोइ सॼे घर जो कमकार निपटाए पोइ पंहिंजी तयारी में आख़िर में लॻंदा आहियूं। कम बि सुरनि सां कंदा आहियो? बिल्कुलु बिल्कुलु। हाणे उहा त ख़बर कम खे हूंदी न त कीअं कम थो थिए, घर वारनि खे हूंदी। बिल्कुलु सही सही। माशाल्लाह माशाल्लाह, बेहद ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ आहे। महिरबानी। अचण जो मौक़ो मिले थो, तव्हांखे ॿुधंदा आहियूं। सच पुछो त पोइ होस्टिंग करे जॾहिं वापसि ईंदी आहियां तव्हांखे ॿुधंदी आहियां त माना सफ़ा थक ख़तमु थी वेंदो आहे। दीबा, तव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। फिदा हुसैन शाह साहिबु, तव्हां ॿुधायो ईद भला कीअं हूंदी आहे? ईद ख़ुशियुनि जो महिवर हूंदी आहे ऐं रुठलनि खे परचाइजे, इहा ईद आहे। अलाह साईं असांखे सञाए ॾे सिंधी क़ौम खे त पंहिंजे रुठलनि खे परचायूं। नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि तां असीं पंहिंजे ज़िंदगीअ जा तमामु क़रीब माण्हू विञाए वेहंदा आहियूं। पोइ उन्हनि जे वञण खां पोइ अहसासु थींदो आहे
अॼु आउं ॾाढी ख़ुशी पियो महसूसु करियां महिराण जे अङण ते त मूंसां गॾु ॿ तमामु ज़बरदस्त क़िस्म जूं नियाणियूं वेठल आहिनि जिन हिकिड़ीअ जेकॾहिं दानेश्वरीअ जे राह ते हलंदे पंहिंजे उन स्किल खे मज़बूत कयो आहे त ॿी वरी रम्ज़ जी राणी आहे, सुर जी राणी आहे ऐं जंहिं नमूने सां उन्हनि पंहिंजे इदराक सां सुर खे जीअं डिफाइन कयो आहे ऐं इंडिया ताईं, अमेरिका ताईं, यूरोप ताईं जिते किथे हुनजे नाले जी जेकॾहिं धूम आहे त उहा बिना स्किल जे कान्हे, रम्ज़ आहे। बिल्कुल बिल्कुल ईअं ई आहे, बिल्कुल मोहब्बत आहे। अच्छा फिदा हुसैन शाह साहब, भला नंढपण जी ईद यादि आहे, नंढपण जूं शरारतूं यादि आहिनि, उहो ख़र्ची वठणु यादि आहे? जी जी बिल्कुलु, जेका ज़ोरीअ वटि पी को महिमान अचे त उनखे चंबड़ी पइजे ऐं पर ओॾी महिल मामा बाबा जूं अखियूं जेके हूंदियूं से असांखे ॾिसण में ईंदियूं, पोइ असीं इहो सोचींदा पिया हूंदासीं त पाण कहिड़ो कूड़ ॻाल्हायूं जे अम्मा बाबा राज़ी थियनि, पर उन ते मज़ेदार क़िस्म जा दड़का खाईंदासीं ऐं मतिलबु इहो सॼो ब्राटअप हूंदो आहे न उहा जो तव्हांखे अम्मा बाबा रोकीनि त हीअ ॻाल्हि सही आहे, हीअ ॻाल्हि ऐं ॾाढी मज़ेदार ईद हूंदी हुई, ॾाढी ज़बरदस्त ईद। अम्मा बाबा जे वञण खां पोइ हाली जेके थिया आहिनि उन्हनि में उहे नंढियूं नंढियूं ख़ुशियूं ॻोल्हियूं था त खीर सयूं खाइणु या गरम गरम सयूं खाइणु या वरी लंच में जेके खाधा पचंदा हुआ उन में कलूंजी ऐं दहीअ जो ख़ासि करे दौरे जो इस्तेमालु, वरी मथां ॿ गिलास लस्सीअ जा त सम्झो हमरा बिल्कुलु फ्रेश ऐं मानी हज़म ऐं ॾाढो हिकिड़ो अजीब क़िस्म जो संसार हो। ऐं हींअर ख़ुदा जो शुक्र आहे त पंहिंजा बच्चा आहिनि, उन्हनि सां गॾु ईद मल्हाइजे, भाउर भेनरूं उहे अचनि था त घर में हिकिड़ो मज़ो थिए थो। हाँ बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ, उहो ई मैडम बि ईअं ई ॻाल्हि कयो, ज़िक्र जेको हलियो, ॿिया महिमान जेके मौजूदु हुया उन्हनि आर्टिस्ट बि इन ई तरह ज़िक्र कयो। सो हक़ीक़त में वक़्त जूं जेके चेंजिस आहिनि उहे बि ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि, कंहिं शइ खे असां जेको आहे न स्टॉप नथा करे सघूं, हर शइ खे एक्सेप्ट करिणो आहे एंड आई थिंक इट्स लाइफ, इहो हिकिड़ो प्रोसेस आहे, उन में हलणो पवे थो। अदी दीबा तव्हां सां जेकॾहिं थोरो इन बाबति ॻाल्हाइजे, नंढपण जी ईद त उहे शरारतूं उहे मस्तियूं यादि आहिनि? बिल्कुलु अदी, अदा जन जेका ॻाल्हि कई, नंढपिण त हाणे किथां आणियूं, हा नंढपिण त नंढपिण आहे ऐं शरारतूं बि खोड़ कंदा हुआसीं, माण्हुनि खे तंग बि इलाही कंदा हुआसीं ऐं रुको खिलंदा हुआसीं, रुको टहक हूंदा हुया, का ग़म वारी ॻाल्हि ई कोन हूंदी हुई, लापरवाही बादशाही, ज़ाहिर चवंदा आहिनि न ॿार नंढा त बादशाह आहे, त बाक़ी नंढपिण बादशाह हुयो ऐं शरारतूं बि कयूंसीं ऐं वरी ईद जी ख़ुशी 10 ॾींहं अॻु में हूंदी हुई। हा दी बिल्कुलु, त होॾी महिल इहे जेका असांजे दौर में, हाणे एॾा पोड़ा कोन आहियूं पर असांजे दौर में जेको असांजो ज़मानो हुयो उनमें लिपस्टिक मिलंदी हुई रुपए जी, 8 आने जी ऐं नेल पॉलिश रेड कलर जी, इन जो शौक़ु हूंदो हुयो मूंखे। पोइ हीअ अॻु में ई बसि हथु करे रखे संभाले पंहिंजे विहाणे जे हेठि राति जो सजाए रखंदा, हेठि लिकाए ऐं मेहंदियूं बाबा अॻु में अची वेंदी हुयूं, कॾहिं चांद रात ईंदी, अॼु माना मेहंदी कोन्हे लॻल दीदी बाक़ी इहो डिफरेंस आहे। हाणे बसि उहे हाणे दिलि में उहे ख़ुशियूं न आहिनि, हाणे उहे शौक़ु न रहिया आहिनि, ज़िमेदारियूं इंसान जूं, औलाद वॾो कयोसीं, पालियोसीं उन्हनि खे ऐं दुनियादारी आहे, हाणे उहे ज़हन में ॻाल्हि ई नथी अचे त भला असां मेहंदी भला हणूं लाज़मी आहे, भला पोइ नंढपिण यादि ईंदो आहे त पोइ इहो ॻाईंदा आहियो घड़ी खनि ॿार थी वञे? हा बिल्कुलु बिल्कुलु, इहो बि तव्हां खां ॿुधंदासीं। असांखे टीवी ऐं रेडियो जा ॾाढा सुठा आर्टिस्ट आहिनि, शाहनवाज़ सोलंकी साहिबु उन्हनि जॉइन कयो आहे, तव्हांखे भलीकार चऊं था अदा, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह माशाल्लाह, ईद जूं तव्हांखे खोड़ सारी मुबारक हुजनि। तव्हांखे बि मुंहिंजे तरफ़ खां ऐं जेके महिरान टीवी जा ॾिसंदड़ आहिनि ख़ैर मुबारक, सभिनी खे ईद जूं मुबारक। ख़ैर मुबारकूं। अच्छा ईद भला कीअं हूंदी आहे अव्हां जी? ईद त जेकी आहे असल में हूंदी आहे ॿारनि जी ऐं हीअ माशाल्लाह क़ुर्बानी जी ईद आहे। सुबुह साण जी माण्हू ईद जी नमाज़ पढ़े पढ़ी पंहिंजी क़ुर्बानी जी तरफ़ अचे थो, पोइ वरी नंढड़ा जेके ॿाहिरि आहिनि, भाइर भेनर पुट धीअर, सभिनी खे माण्हू ईदी ॾिए थो ऐं उन्हनि खे ख़ुशि ॾिसी
माण्हुनि जी पंहिंजी बि ईद थी वञे। हा हा बिल्कुलु ईअं ई आहे, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा अवां जो है हिन दफ़े कोई प्ले बि अवां रिकॉर्ड करायो आहे, उन हवाले सां बि थोरो ज़िक्र कंदासीं। ऐं मां चाहींदसि त थोरो अवां ज़िक्र कजो भला कमु जॾहिं कंदा आहियो स्क्रीन जो उहो रिकॉर्डिंग ऐं सॼो कमु जॾहिं थिए थो केतिरो इंजॉय कंदा आहियो पंहिंजे कम खे? असल में हिन करे मां ईद जो हिकु प्ले कयो आहे मेरा टीवी ते, हा उनजो नालो आहे किराए जो बकरो। हा बकर किराए जो, बकर किराए जो। जी जी। ऐं मुख़्तलिफ़ ही तमामु मज़ेदार प्ले आहे। ऐं हिनजी इक़बाल मंगसी साहब हिनखे डायरेक्ट कयो आहे ऐं अकबर बलूच साहब हिनजा राइटर आहिनि। ऐं हिन में रशीद शोरो, मां किश्वर ऐं अज़ीज़ डूनेजो साहब काफ़ी ॿियनि एक्टरनि बि हिन में गॾु कमु कयो आहे। ऐं सुठी लोकेशन ते ऐं सुठी टीम सां गॾु ऐं तमामु ऐं हर रिकॉर्डिंग में बि हूंदी आहे, माना नए खां नए तरह बिल्कुलु कम सां गॾु उनखे जीअं माण्हू इंजॉय बि कंदो आहे। मां त उनखे ऐं मुंहिंजो शौक़ु बचपन जो ई आहे। ऐं माशाल्लाह तमामु ही मेरा टीवी जो मुंहिंजो पहिरियों ई प्ले हुयो हिते ऐं तमामु ॾाढो सुठो लॻो, सुठी टीम सां गॾु कमु कंदे मूंखे तमामु घणो तमामु सुठो तमामु सुठो। ॾिसंदासीं थोरी कचहरी पंहिंजो ई सेगमेंट हले, गॾु इंजॉय कंदासीं। ऐं यकीनन तव्हां जंहिं अंदाज़ में चओ पिया त एतिरो सुठो थियो आहे त डेफिनेटली उहो एतिरो ई सुठो हूंदो। अच्छा मैडम भला घर में टाइम मिलंदो आहे ईद जे ॾींहं ते? हिकिड़ो त कमिटेड तव्हां आहियो त असांखे टाइम ॾियो था, वरी पोइ जीअं तव्हां चयो त ईद जे वरी ज़िम्मेदारियूं बि हूंदियूं आहिनि, उन्हनि खे कमु बि सॼो करिणो हूंदो आहे, ऐं उनखां पोइ स्क्रीन खे टाइम ॾींदा आहियो? अलाह जो शुक्र आहे हर कम लाइ हिकिड़ो टाइम मुक़ररु आहे ऐं मैनेजमेंट लाइ बि हर वक़्तु टाइम जेकॾहिं वक़्त सां गॾोगॾु कयूं था। जीअं अलाह साईं चयो त सिज उभिरे थो वक़्त सां ऐं लहे थो वक़्त सां, त असांखे बि पंहिंजो हर कमु वक़्त सां गॾोगॾु करणु घुरिजे। ऐं मां त हमेशह मैनेजमेंट सां गॾु ई हली आहियां। शुरू हाणे जेको जॉब कई आहे, सुबुह जो सवेरे उथणु, वरी मंझंदि ताईं उॾां, वरी हुन खां पोइ मंझंदि जो घर में अचणु, वरी शाम जो, त ईद ॾींहुं बि ईअं ई तक़रीबन सुबुह खां वठी जेको उथूं था ॿारनि जे लाइ कुझु ठाहिणु, वरी पोइ ज़ई कराइणु, उन खां पोइ विरासत करणु, हेॾां होॾां विराइणु, सॼो गोश्त थिए थो। उन खां पोइ वरी जेको टाइम मिले थो न त मंझंदि जो मूंखे आदत थोरो मां रेस्ट ज़रूरु कंदी आहियां, कुझु पर मां रेस्ट कंदी आहियां। पोइ शाम जो मां तक़रीबन ईअं सम्झो त आज़ादु हूंदी आहियां। पोइ वरी घणो कमु न हूंदो आहे, घर में वरी कुक बि आहे, बोर्ची वग़ैरह आहे त उहो कंदो आहे, उन करे घणो खाधो पीतो गाइड करणु, हा बसि उनखे ॿुधाइणो रुॻो पवंदो आहे, पोइ ठाहे छॾींदो आहे। जी जी ज़बरदस्त। अच्छा सिंधी सहरा पाण सभु जेको आहे न ॾिसंदासीं हींअर, ऐं सिंधी सहरनि जी जॾहिं बि ॻाल्हि थिए थी त मेरान टेलीविज़न जो ज़िक्र ज़रूरु थींदो आहे। सो अदीदी बासर तव्हां खां पुछंदमि सिंधी सहरा भला कीअं लॻंदा आहिनि? सिंधी सहरा माशाल्लाह असांजो सिंध जो हिकिड़ो कल्चर आहे, हा उन में असांजे सिंध जी हर शइ जेको आहे उहे असांखे नज़र ईंदी आहे, निर्वार हूंदी आहे, त उन में हर शइ अची वेंदी आहे। अजरक टोपी बि हूंदी आहे, हा उन में मतिलबु XYZ सभु शयूं पंहिंजी सकाफ़त जूं माशाल्लाह। ॻाईंदा बि आहियो? ॻाईंदी बि आहियां। ज़बरदस्त। अच्छा कंहिं शादी ते वञो पंहिंजनि जी स्पेशली हुजे ऐं फरमाइश थींदी आहे त अदी दीबा खां ही ॿुधणो आहे, हा पंहिंजनि जी शादी में, हा उहो त अॻु में सेटिंग करे वठंदा आहिनि, अचे पई त बाबा अदी खे उहे चवणो आहे त जेको तव्हांजो मशहूरु आहे न सॉन्ग उहे ॿुधायो, मौक़े जो फ़ाइदो। ऐं मूंखे इलाही जॻहियूं ते इहो मूंसां धोखो थियो आहे त बाबा कचहरी आहे, नंढड़ो हिकिड़ो वेड़ जो आहे पंहिंजो, पर उते तव्हांखे ॻाइणो पवंदो, उते पहुचण सां बाद में ख़बर पवंदी आहे त अदी खां ॿुधंदासीं, ईअं कीअं छॾींदासीं। कैमरा जॾहिं ज़िक्र हले पियो त मैडम खे चयो माना इहो तव्हां पाण लिखी छॾियो, काॾे वञिणो आहे ईअं कोई तायरा मूंखे सवेरे इहा ॻाल्हि चई त अदी किथे वञो न पा तयारी सां वञिजो त अॻियां मूंखे फरमाइश थींदी। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा हाणे वरी फरमाइश पोयां बि अचेव पई, थोरो कुझु झूंगारियो भला कोई सहरा की ॿ लाइन्स जेके हमेशह वणंदियूं हुजनि। हथे गुल मेहंदी पेरे गुल मेहंदी, हथे गुल मेहंदी पेरे गुल मेहंदी, हो लाल लिंगन खे लायोड़ियो मुंहिंजो कालू कर थो, कांगल वेड़ी मुंहिंजो कालू कर थो, रूह चवेड़ी मुंहिंजे अंगण बारो छो आयोड़ी, हथे गुल मेहंदी पेरे गुल मेहंदी, हथे गुल मेहंदी पेरे गुल मेहंदी, लुॾण लाॾीअ खे बेंसर जा सूहंदी, लुॾण लाॾीअ खे बेंसर जा सूहंदी, हो टिके जोड़ बनायोड़ियो मुंहिंजो कालू कर थो,
कांग लवेड़ी मुंहिंजो कानू कर थो रूह चवेड़ी मुंहिंजे अंगण बारो चो आयोड़ी। वाओ वाओ, ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही सुठो, थैंक यू सो मच। इलाही प्यारो आवाज़, सिलेक्शन एॾी प्यारी एॾी सुठी। अच्छा हाणे अॻियां वधूं था, असां सिंधी सहरा ॿुधंदासीं ऐं उन खां पोइ पाण कंटिन्यू कयूं था ईद जी स्पेशल ट्रांसमिशन सां। तावन मौजूदु आहे मीज़ान बैठक चूरो चांहि ऐं ओरियो बिस्किट वारनि जो। ॾिसंदा रहिजो ईद जी स्पेशल ट्रांसमिशन। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी। ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में ईद उल अज़हा जी इहा ट्रांसमिशन अवां ताईं पहुची रही आहे ऐं ताउन मौजूदु आहे मीज़ान बैठक चूरो चांहि ऐं ओरियो बिस्किट वारनि जो। दीबा सहर असां सां गॾु मौजूदु आहिनि, सो घणो टाइम बिल्कुलु बि नथी वठां, चाहींदसि तव्हां खां कुझु ॿुधूं। छा ॿुधाईंदव? अवां कुझु बि ॻायो, असां अवां जा दीवाना आहियूं। जी ज़बरदस्त, जी जी माशाल्लाह आयो ई अहिड़ा, असां सभिनी खे था वणूं। बिल्कुलु बिल्कुलु। तमाम सुठो, इलाही खूबसूरत, इलाही खूबसूरत ॿुधाया त हालाणी जो पीर सैयद आहे असांजो प्यारो भाउ वसीम शाह साहब। अच्छा। ऐं 20 साल अॻु में उन्हनि जी शादी ते वियसि, परफॉर्म कयमि, ॻायमि, त उहे मेमोरीज़ अञा ताईं उन पाण वटि संभाले रखियूं आहिनि। अच्छा। त पंहिंजी शाइरी ॾिनई त अदी मुंहिंजी शाइरी तव्हां ज़रूरु ॻायो, पर माशाल्लाह शाइरी एॾी लाजवाब अथनि। अच्छा, थर फेस्टिवल आहे ऐं फोक स्टाइलिंग सभु शयूं ॾाढियूं ख़ूबसूरत पाण गॾिजी ॾिसूं था ऐं यकीनन असांखे उहे तमामु शयूं बेहद ख़ूबसूरत लॻनि थियूं, अट्रैक्टिव लॻनि थियूं जॾहिं बि
थर जो ज़िक्र थिए ऐं थर जे फेस्टिवल जो ज़िक्र थिए त पाण सम्झी सघूं था त सभु तमामु शयूं केतिरियूं ख़ूबसूरत हूंदियूं। नाज़रीन, हिन ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे मीज़ान, बैठक चूरो चांहि ऐं ओरियो बिस्किट वारनि जो ॾिसंदा रहिजो ईद जी स्पेशल ट्रांसमिशन। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में, ईद उल अज़हा जी ट्रांसमिशन ऐं ईद जूं खोड़ सारियूं तव्हां सभिनीनि खे मुबारक हुजनि। थर फेस्टिवल यकीनन बेहद तव्हांखे ख़ूबसूरत लॻो हूंदो, स्क्रीन तव्हांखे ॾाढी ख़ूबसूरत लॻी हूंदी, उन ई तरह असां बि ॾाढो इंजॉय कयोसीं ऐं ईद यकीनन अव्हांजी ख़ूबसूरत गुज़रंदी हूंदी। सुभाणे जो ॾींहुं बि आहे, परीहं जो ॾींहुं बि आहे, ॿिया महिमान असांजा खोड़ सारा चहिरा, खोड़ सारियूं पर्सनैलिटीज़ हिते मौजूदु हूंदियूं, ॿिया असांजा होस्ट हिते मौजूदु हूंदा ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स अव्हां ताईं पहुचंदा ऐं हिन पूरी ट्रांसमिशन सां जेको साथ असां सां मौजूदु रहियो उहो मौजूदु रहियो आहे मीज़ान, बैठक चूरो चांहि ऐं ओरियो बिस्किट वारनि जो। सो बिल्कुलु बि असांखे वक़्त जूं घणी वधीक इजाज़त कोन थियूं ॾियनि। मैडम, थैंक यू सो मच, तव्हां आया हो ईद जे ॾींहुं ते, तव्हां असांखे टाइम ॾिनो, बल्कि हीअ त तव्हांजो पंहिंजो ई अंगण आहे, मेहरान टेलीविज़न अव्हांजो पंहिंजो इदारो आहे। छा चवणु चाहींदो, आख़िर में छा मैसेज ॾींदव? पहिरियों त तव्हांजी महिरबानी, ईद जे ॾींहुं असांखे घुरायो था ऐं असांखे ख़ुशी थिए थी ऐं लॻे थो पूरी सिंध सां था असां ईद मल्हायूं, ईअं लॻंदो आहे। हूअं घर में हूंदी आहे ॿी ईद, पर हर ईद ते जॾहिं हिते ईंदी आहियां मूंखे लॻंदो आहे पूरी सिंध मूंखे ॾिसे थी त मां पूरी सिंध सां गॾु थी ईद मल्हायां। ऐं हीअ क़ुर्बानीअ जी ईद आहे ऐं जीअं असां चवंदा आहियूं त क़ुर्बानी कईसीं त इन क़ुर्बानी में दिलि बि वॾी करणु घुरिजे। ऐं जेके असां हिसा ऐं पतियूं कंदा आहियूं, मां ॾिठो आहे अक्सर माण्हू जॾहिं ग़रीबनि खे ॾींदा आहिनि त ॿ ॿ टे बूटियूं विराए उन्हनि खे ॾींदा आहिनि। मां चवंदी आहियां घटि में घटि उन्हनि खे एतिरो ॾियो जो उन्हनि जे घर में को ॿोड़ ठही सघे, उहो खाई सघनि। बिल्कुलु, जेकॾहिं ॼणो या अलाह जे नाले ते असां त ॾियूं था न, असां अलाह खे ख़ुशि कयूं था न, बेशक, त उन्हनि ग़रीबनि जी जेकॾहिं दुआ लॻंदी त अलाह बि ख़ुशि थींदो असां। बेशक, बिल्कुलु इहो ज़रूरु। इलाही सुठो, इलाही प्यारो मैसेज ईद जे मुनासिबत सां तव्हांजो मैसेज असांजे नाज़रीन ताईं पहुतो। मैडम ज़ाहिदा ताज हिब्रो साहिबा, तव्हांजी महिरबानी, ॿीहर बि चवंदसि ऐं जॾहिं बि तव्हां सां वेहण जो मौक़ो मिलंदो आहे ॾाढो सुठो लॻंदो आहे। सो यस, उन ई तरह मूंखे ॾाढो सुठो लॻो जी अदीबा सहर तव्हां असां गॾु मौजूदु रहियो ऐं अव्हांखे ॿुधोसीं, ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहियो। आख़िर में छा मैसेज ॾींदव ईद जे हवाले सां असांजे तमामु व्यूवर्स खे? अदी, पहिरीं त मां मेहरान टीवी जी शुक्रगुज़ार आहियां, अव्हांजी शुक्रगुज़ार आहियां, अदा मुर्तज़ा मजबूर जी बि शुक्रगुज़ार आहियां ऐं मेन जेका ॻाल्हि आहे त ग़ुलाम नबी मोराई साहब जी शुक्रगुज़ार आहियां, जिन्हनि ही मांडाड़ मचायो आहे ऐं जिन्हनि जे चैनल जे थ्रू असां जेके फ़नकार कॾहिं कॾहिं फरामोश थी वियासीं उन्हनि खे बि उन्हनि अॻिते आंदो, उन अॻिते असांखे आणण में उन्हनि असांजी इलाही हेल्प कई। अदा ग़ुलाम नबी मोराई साहब, त लख थोरा अदा ग़ुलाम नबी अव्हांजा मेहरान टीवी जी शुक्रगुज़ार आहियां। बसि मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे त पाण में रंजिशूं ख़तमु कयो, जीअरे हिक ॿिए जो क़दुरु कयो। ज़बरदस्त। छो त वञण खां पोइ तव्हां रो कंहिं रिश्ते जे लाइ, कहिड़े प्यारे रिश्ते खे तव्हां मतिलबु हथनि मां कढी छॾियो, उन खां सुठो आहे त तव्हां जीअरे हिक ॿिए जो साथ ॾियो, हिक ॿिए जो क़दुरु कयो, हिक ॿिए जे ॾुख सुख में हिक ॿिए जे कमु अचो। अॼुकल्ह ज़मानो हिकिड़ो बेहिसी जो ऐं नफ़्सा नफ़्सी जो जेके दौरु लॻो पियो आहे, महिरबानी करे उन नफ़्सा नफ़्सी खे थोरो ख़तमु थियणु घुरिजे, ख़तमु कयो, पाण में ॿधी कयो ऐं हिक ॿिए जी रिस्पेक्ट कयो। बेहतरीन, ख़ूबसूरत, इलाही प्यारो मैसेज, ॾाढो प्यारो मैसेज असांजे नाज़रीन ताईं पहुतो ऐं तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराइता आहियूं। जॾहिं बि दीबा सहर हिन मंच ते मौजूदु हूंदी आहे त ही मंच जेको आहे न उहो महकी पवंदो आहे ऐं तायरा बि हूंदी आहे तॾहिं त महकंदो आहे। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, तव्हांजो प्यार आहे, हमेशह इलाही प्यार ॾींदा आहियो, इलाही रिस्पेक्ट ॾींदा आहियो। ख़ुशि रखे, सलाम। आमीन, आमीन जी। असां सां गॾु शाहनवाज़ सोलंकी साहब मौजूदु रहिया जी, तव्हां खां लास्ट में मैसेज वठंदासीं, छा मैसेज हूंदो? सभ खां पहिरीं त मेहरान टीवी जे सथ जी महिरबानियूं, जीअं असांखे हिन ईद जी ख़ुशियुनि में शामिलु कयो ऐं हिन जे तजस्सुस सां ई असां पब्लिक सां बि शामिलु रहियासीं जी। हीअ जीअं क़ुर्बानी जी ईद आहे त अक्सर ईअं थींदो आहे त शहरनि में ईअं क़ुर्बानी करे माण्हू फ्रिजूं भरे छॾींदा आहिनि, उन्हनि खे इहो मैसेज आहे त पाण सां गॾु ओड़े पाड़े जो बि ख़्यालु कयो। जीअं इस्लाम में 3 हिसा रखियल आहिनि, मिटनि माइटनि जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे, हिकिड़ो पंहिंजे लाइ हूंदो आहे, हिकिड़ो ग़रीबनि जे लाइ हूंदो आहे, उनखे उन ई तरीक़े सां वंडियो ऐं ग़रीबनि खे बि ईद में इलाही सुठो मैसेज। थैंक यू सो मच, तव्हां आयो
ऐं अवां सभिनीनि महिमाननि जी मौजूदगीअ में अवां खां पहिरीं जेके बि असां वटि ख़ूबसूरत चहिरा मौजूदु रहिया हिकिड़ो सुठो प्रोग्राम हिकिड़ी ख़ूबसूरत ट्रांसमिशन नाज़रीन तव्हां ताईं असां पहुचाए सघियासीं। सो हाणे मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजो बि सिंपली इहो ई मैसेज आहे त जॾहिं क़ुर्बानी कजे थी या उहे आलाइशूं जेको असां रस्तनि ते ॾिसंदा आहियूं घरनि जे ॿाहिरां ॾिसंदा आहियूं उन्हनि जो तमामु घणो ख़्यालु कयो, सफ़ाई जो इलाही घणो ख़्यालु कयो ऐं जेको जंहिंजो हक़ु आहे न उन में तव्हां जेको आहे न कोताही न कयो। कॾहिं कॾहिं थींदो आहे इंसानु जेको आहे सो मतिलबु उहो असां पाण न करे रहिया हूंदा आहियूं, थोरो माण्हू डिस्टर्ब थी वञे थो त शयूं हेॾां होॾां थी वेंदियूं आहिनि, पर कोशिशि कजे त असां जेको आहे न पंहिंजा जेके फ़राइज़ आहिनि उहे ख़ूबसूरत अंदाज़ में सर अंजाम ॾियूं। मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजे आयल सभिनीनि मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो। हिन पूरी स्पेशल ईद ट्रांसमिशन सां तावन मौजूदु रहियो मीज़ान, बैठक चूरो चांहि ऐं ओरियो बिस्किट वारनि जो। पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखंदो। सुभाणे ऐं परीहं 2 ॾींहं ईद जा ॿिया बि आहिनि ऐं ॿिया असांजा होस्ट ॿिया खोड़ सारा महिमान असां गॾु हूंदा। अल्लाह निगहबान।